रहमान रहीम। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। मुंहिंजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि अज़मतुल्ला कुंभर। उम्मीद त तव्हां ख़ैर ख़ैरियत सां हूंदा ऐं तव्हां सभिनी खे जुमे जे ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। शाला जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। बिल्कुलु असांजा तमामु नाज़रीन जेके हिन वक़्तु टेलीविज़न स्क्रीन ऑन करे मेहरान टेलीविज़न ते असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि त यकीनन असांजो जेको स्टार्ट हूंदो आहे उहो दुआउनि सां हूंदो आहे ऐं दुआऊं चवंदा आहिनि त ज़रूरु रंग पंहिंजो ॾेखारंदियूं आहिनि। दुआऊं हमेशह क़बूल थींदियूं आहिनि ऐं जुमे जो ॾींहुं आहे, तव्हां बि यकीनन इबादतुनि में मशगूल रहंदव। अॼु जे ॾींहं ते ख़ासि तव्हांजो स्कैजुअल हूंदो ऐं पंहिंजी दुआउनि में असांखे बि ज़रूरु यादि कजो। अॼु जो जेको ॾींहुं आहे मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते ॻाल्हाईंदासीं, ख़ासि तौर ते गेम्स जेके बि ओवरऑल थियनि थियूं पाकिस्तान में उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वेंदी। सो मां चाहींदसि त अज़मत अॼु असां स्टार्टिंग में करंट अफेयर्स हलूं। मौसम ॾाढी सुठी आहे, ॿुधायो वञे पियो सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति शुरू थींदी ऐं तमामु सुठी। मां अचां पई त ॾाढी वणंदड़ मौसम, ॾाढी सुठी मौसम, ख़ुशगवार मौसम मूंखे लॻे पई। तव्हां ॿुधायो अॼु मौसम तव्हांखे कीअं लॻे पई? बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत मौसम। कल्ह त वक़्फ़े वक़्फ़े सां हैदराबाद में बि बरसाति जो सिलसिलो जारी हो, मतिलबु सनी सनी बूंद हुई ऐं उनखां अलावा सिंध जे ॿियनि शहरनि में बि ख़ासि करे कराची में बि बरसाति जो सिलसिलो जारी हो। अॼु ॿुधायो पियो वञे त कुझु तेज़ बरसाति ऐं तूफ़ान जो इम्कान हो, जेको राति देरि सां वरी ख़बर आई त टरी वियो। न त सभिनी पंहिंजा इंतज़ाम करे वरिता त ॿोॾी हूंदी ऐं कराची वारा ॿुॾा पिया हूंदा। पोइ उन ते हाणे वरी थोरो मज़ाहिया वरी वीडियोज़ ठाहे रखियूं आहिनि त हाणे वरी वापसि रखी छॾियो। मीडिया वारनि खे चवनि त तव्हां इहे ॿोॾ वारा पैकेजिस वरी वापसि हुन में रखी छॾियो, ॿीहर के ॾींहुं वरी हलाइजो। सो ईअं बरसाति जो जेको ख़तरो हो उहो टरी वियो आहे। अॼु जेका बरसाति थियणी हुई हैदराबाद ऐं कराची में, ॿोड़ा ॿोड़ जेके पाण सिंधी में चवंदा आहियूं बरसाति पवणी, उहा ख़तरो टरी वियो आहे। उनखां अलावा जेकॾहिं पाण बलूचिस्तान हलूं त उते तमामु घणो नुक़सानु थियो आहे। अञा ताईं जो पाणी न निकिरी सघियो आहे। चमन में जेको आहे उहो ॿोॾ वारी सूरत हाल आहे, उते केतिरा ई घर ड्रही पट थी विया आहिनि ऐं 5 ॼणा फोत थिया आहिनि उते, सुबुह सुबुह ख़बर आई आहे। ऐं गॾो गॾु मुल्क जे ॿियनि शहरनि में बि बरसाति जो सिलसिलो जारी आहे। ॼाण इहो हिकिड़ो स्पेल आहे, मतिलबु त हिक ॿिए पुठियां 2 स्पेल आया आहिनि बरसाति जा। सो इहा सूरत हाल आहे बरसाति जी। ऐं अॼु अलहमदिल्ला मौसम ख़ुशगवार आहे हैदराबाद में, त बरसाति जो कोई इम्कान कोन्हे को, सिज पंहिंजे आबोताब सां बीठल आहे। ऐं कराची में ॿुधायो पियो वञे त हिन वक़्तु ककर आहिनि, पर बरसाति जो एतिरो को ख़ासि इम्कान नाहे को। सही सही। अहिड़ी रीति वरी पाण हलूं, जेकॾहिं जीअं पंहिंजो प्रोग्राम जो फॉर्मेट आहे त पहिरीं पाण ख़बरूं ताज़ियूं जेके ख़बरूं आहिनि ऐं वॾियूं वॾियूं ख़बरूं आहिनि उहे पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं। उनखां पोइ वरी पाण कचहरी शुरू कंदासीं, महिमाननि सां गॾु हूंदासीं, असां गॾु जेके नाज़रीन आहिनि असां गॾु फ़ोन कॉल ते मौजूदु हूंदा। सो कल्ह गॾियल पार्लियामेंट जो इजलास थियो, जंहिंमें आसिफ अली ज़रदारी साहिब खे ख़िताबु करिणो हुयो। आसिफ अली ज़रदारी साहिब बि पहुता उते, पार्लियामेंट मेंबर वॾे अंग में उते मौजूदु हुआ ऐं जीअं ई आसिफ अली ज़रदारी साहिबु ख़िताबु कयो त उते अपोज़िशन जो गोड़ शुरू थी वियो। हिक ॿिए जे ख़िलाफ़ु नारेबाज़ी, तस्वीरूं ऐं पोइ मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि जा उहे बैनर्स खणी आया, PTI जा अॻुवान उहे विया पिए, उते ज़ाहिर छिकताइण वारो माहौल हुयो। ऐं इन सॼी सूरत हाल में आसिफ अली ज़रदारी साहिबु पंहिंजो ख़िताबु जारी रखियो ऐं उन्हनि चयो त हाणे वक़्तु जेको आहे इहो ज़ाया करण जो कोन्हे को ऐं केतिरा ई मसइला थी विया। हाणे अचो त हिकिड़ी नई शुरूआति कयूं ऐं जेके बि मुखालिफ़ आहिनि, मुखालफ़त जो वक़्तु कोन्हे, इख़्तिलाफ़नि जो वक़्तु कोन्हे को, अचो त सभु गॾिजी जेको आहे ऐं पाण मुल्क खे बहिरान मां ॿाहिरि कढूं ऐं को न को हल कढूं। ऐं पहिरीं इहो बि फ़ैसिलो कयो त हिन मुल्क जे लाइ सभिनी खां वधीक अहम छा आहे ऐं जेके बि पार्टियूं आहिनि उहे पंहिंजा नज़रियाती ऐं जेके बि मामला आहिनि उहे तव्हां क्लियर कयो त तव्हांजो असुलु मक़सदु छा आहे। हिन मुल्क में तव्हां सियासत कंदव, माण्हुनि जी ख़िदमत कंदव या वरी ॿियो को कमु कंदव। सो पहिरीं त उन्हनि ज़ाहिर हिकिड़ो हो त किथे किथे कंहिं कंहिं मौक़नि ते उहो दिलचस्प किताबु हुयो त पहिरीं पुछियो वियो त बाबा हाणे बि पुछियो वञे जंहिंमहिल तव्हांजी असेंबली जुड़ी वई आहे, सभु मामला अची थी विया आहिनि, हाणे पुछनि पिया त तव्हां पंहिंजो मंशूर ॿुधायो त तव्हांखे करिणो छा आहे। सो इहा हुई सूरत हाल। आसिफ अली ज़रदारी साहिब जो किताबु ज़ाहिर काफ़ी वक़्तु ताईं जारी रहियो ऐं पोइ उन्हनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हायो ऐं गॾो गॾु हिकिड़े पासे एहतजाज बि हलियो पिए ऐं उन्हनि शहीद बेनज़ीर भुट्टो जी तस्वीर साम्हूं रखी उहा ख़िताबु कयो। अहिड़ी त कल्ह सिंध हाई कोर्ट में हिकिड़े अहम केस जी ॿुधणी थी। उन में इहो चयो वियो, दरख़्वास्त इहा हुई त PTI जे बाने जी सिक्योरिटी सख़्तु कई वञे, उनखे ख़दशा आहिनि, उनखे ख़तरा आहिनि। जंहिंमें वफ़ाक़ी हुकूमत रिपोर्ट पेश कई उन ॿुधणी दौरान ऐं चयो वियो त अडियाला जेल में दहशतगर्दी जो तमामु वॾो ख़तरो आहे ऐं
असांखे सिक्योरिटी इदारनि पंहिंजी रिपोर्ट ॾिनी आहे, जंहिंमें वफ़ाक़ी हुकूमत चयो त असांखे सिक्योरिटी इदारनि रिपोर्ट ॾिनी आहे ऐं चयो वियो आहे त असां मतिलबु सभिनी खां पहिरीं जेको आहे उहो पिंडी खे निशानो बणायो वेंदो। मशहूरु शख़्सियतूं ऐं फ़ौजी अदा जेको आहे उहो दहशतगर्दनि जे निशाने ते आहिनि। तंहिंखां पोइ सिंध हाई कोर्ट हुकुम कयो त PTI जे बाने जी सिक्योरिटी सख़्तु कई वञे ऐं जेको आहे सिक्योरिटी जा इंतिज़ाम सख़्तु कया वञनि। इहा अहम ॿुधणी हुई केस जी, जंहिंमें सिक्योरिटी इदारनि जी रिपोर्ट पेश कई वई त कहिड़ा कहिड़ा सिक्योरिटी ख़दशा आहिनि, किन किन खे ख़तरो आहे ऐं सॼो उन ते थियो। पोइ तंहिंखां पोइ सिंध हाई कोर्ट हुकुमनामो जारी कयो त तव्हां PTI जे बाने जी सिक्योरिटी सख़्तु कयो। तंहिंखां पोइ उते सिक्योरिटी सख़्तु कई वई आहे ऐं अडियाला जेल में जेको आहे जेको कमिरो आहे उनजो बि नक्शो थोरो तब्दील कयो वियो आहे। अहिड़ी जेका कोर्ट आहे उते अडियाला जेल में जंहिं वक़्तु ॿुधणी थींदी आहे PTI बाने जी, त उते वकीलनि जा सहाफ़ियुनि जा ई मतिलबु त बहुत ठहियल आहिनि, उते कैमरा वग़ैरह लॻाई वई आहे ऐं इंतिज़ाम कया विया आहिनि। अहिड़ी रीति असांजो जेको पाण जंहिंखां कर्ज़ु वठंदा आहियूं उहो जेको असांजो पाथारीदार आहे IMF, उन वरी बि हिकु भेरो ॿीहर राज़ पोइ करे छॾियो आहे त असां पाकिस्तान जी मदद कयूं था ऐं कर्ज़ वर्ज़ जी ॻाल्हि बि थी वई आहे। वाशिंगटन में इहो इजलास हलियो पियो, IMF जो बि इजलास हो ऐं आलमी बैंकुनि जो बि इजलास हो। उहो उते हिन वक़्तु मतिलबु इहा सीरीज़ हले पई, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सेशन्स थियनि था ऐं उते असांजो जेको नाने वारो वज़ीर आहे मोहम्मद औरंगज़ेब, उते IMF जे अमलदारनि सां मुलाक़ात कई आहे, मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे, महांगाई जे हवाले सां IMF जूं जेकी शर्तूं असां ते रखियल हुयूं उन्हनि ते। ऐं तंहिंखां पोइ मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त IMF पाकिस्तान जी सपोर्ट करण लाइ तयारु आहे। अहिड़ी रीति तव्हां 2-3 ॾींहंनि खां वठी ॾिसंदा हूंदा त हिकिड़ी जंग हली रही आहे इल्ज़ामनि जी ऐं उनखां पोइ उनजे नवनि इल्ज़ामनि जी ऐं कार्रवाइनि जी। कल्ह पाण नाज़रीन खे ॿुधायोसीं त अॻूणो DG ISI जनरल फैज़ हमीद उन ते इल्ज़ाम हुआ ऐं उन ते ख़िलाफ़ जांच कमेटी ठाहे हुनजी जांच जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कल्ह हिकु भेरो ॿीहर एहसन इक़बाल सां साम्हूं आया ऐं हुननि चयो त हीउ जेको फैज़ाबाद धरणो हुयो, इहो धरणो ख़त्म नबूअत जे ख़िलाफ़ु कोन हुयो, ख़त्म जेको आहे हुकूमत जे ख़िलाफ़ु हुयो। हुकूमत जे ख़िलाफ़ु इहो धरणो हयो वियो हुयो। उनखां पोइ तहरीक लबैक पाकिस्तान खे जेको कारकुन धरणे में आया हुआ वरी वीडियो ते वायरल थी, त उन बाबति पुछियो वियो त उन्हनि खे पैसा छो ॾिना विया। चयूं त भाउ उहो जनरल फैज़ हमीद साहिबु वज़ीर आज़म खे ॿुधायो त उन्हनि वटि वापसी जो किरायो कोन हो, इन जे करे असां उन्हनि खे पैसा ॾिना आहिनि। ऐं पोइ इहे सॼा मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हुआ, पर एहसन इक़बाल साहिबु कल्ह हिकु वरी ॿिया वरी इल्ज़ाम आया आहिनि जेके सिधा सिधा जनरल फैज़ हमीद साहिब ते आहिनि। अहिड़ी रीति पाण वापसि सिंध में जेकॾहिं अचूं त 2012 में पंहिंजो भर्ती थियूं हुयूं उस्तादनि जूं, उहो तकरारी मामिलो हुयो। कल्ह एजुकेशन मिनिस्टर सरदार शाह जेको आहे उनजी अॻुवाणीअ में कहिड़ो इजलास थियो, जंहिंमें पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त जेके केसिस कोर्ट में हलंदड़ आहिनि उन्हनि खे त ॾिठो वेंदो, बाक़ी इहो जेको मामिलो आहे 2012 में भर्तियुनि जो तकरारी भर्तियुनि जो, उनखे हमेशह जे लाइ ख़तमु कयो, उहो बाब बंदि कयो। जॾहिं ॾिसो तव्हां इहा ॻाल्हि करे वेही रहंदा आहियो ऐं इहो मामिलो थियो त उन में इहो केस हाणे ख़तमु कयो आहे। पर ॿी जेका अहम ॻाल्हि आहे उन्हनि चयो आहे त ईंदड़ महीने हू ट्रांसफर सिस्टम मुतारिफ़ कराईंदा, जंहिंजो ऐलान हुननि कयो आहे। हीअ जेको पाण उस्ताद बदिलियूं कराइण वेंदा आहिनि पोइ उते क्लार्कनि खे ऐं उनखां पोइ वरी जेके अमलदार हूंदा आहिनि उन्हनि खे पैसा ॾींदा आहिनि ऐं पोइ उहा बदिली जेको आहे 2-2 लख रुपया, लख रुपयो किरे में किरे पटेवाले जी जेको आहे उन ते 50,000 रुपया रिश्वत ॾियणी पवंदी आहे। हाणे चवनि था त इहो ट्रांसफर सिस्टम ईंदो, तंहिंमें तव्हां ऑनलाइन एप्लीकेशन ॾींदा या ऑनलाइन तव्हांजो मुक़ररियूं ऐं बदिलियूं थींदियूं, इहा हिकिड़ी ऐप आणनि पिया। अहिड़ी रीति सिंध में अमन अमान जे हवाले सां पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सिंध में अमन अमान जे हवाले सां हालतूं अञा ताईं ख़राबु आहिनि। तोड़े जो IG, घरू वज़ीर ऐं अधु सिंध जा SP जेको आहे उते पहुता हुआ 2 ॾींहं पहिरीं, ऐं घोटकी शिकारपुर में सभु उन्हनि मामला ॾिठा, ब्रीफिंग वरितऊं, ब्रीफिंग ॾिनी वई, ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो, सभु कुझु थियो। ऐं कल्ह जेको आहे 5 बैंक ऑफिसर अगवा थी विया आहिनि घोसपुर मां। इहे बैंक ऑफिसर उन्हनि में ऑपरेशन मैनेजर बि आहिनि, कैशियर बि आहिनि ऐं लोन ऑफिसर बि आहिनि। अज़मत ॾिठो वञे त आम आवाम ते हिन जो तमामु घणो असरु थिए थो। यकीनन जॾहिं असां वटि अमन अमान जी सूरत हाल ख़राबु थिए थी त आम माण्हू ज़हनी तौर ते मफ़लूज थिए थो, ऐं ज़हनी तौर ते जॾहिं असां उन असर हेठि अचूं था त असांजी ज़िंदगियुनि ते तमामु घणा असर पवंदा। उन खां अलावा नाज़रीन जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था खाद्य खुराक जी, त मुर्गी स्पेशली चयो वञे थो चिकन खे हाणे तव्हां स्टॉप कयो, हुन में वायरस अची चुको आहे जंहिंसां ख़ारिश जो मर्ज़ तमामु घणो पखिड़िजे पियो। ऐं असां वटि चवंदा आहिनि न त खाधा भले केतिरा बि हुजनि पर मुर्गी जो हिकिड़ो पंहिंजो ई टेस्ट थींदो आहे। जेकॾहिं मुर्गी न हुजे, चिकन न हुजे असांजे खाधे में, त किथे न किथे असांखे लॻंदो आहे त महिमान नवाज़ी अधूरी आहे, असांजो खाधो अधूरो आहे। सो फास्ट फूड यकीनन उनजे लाइ बि मां ताज़ी हिकिड़ी रिपोर्ट पढ़ी आहे त फास्ट फूड खाइण सां असां
कैंसर असांजे जिस्म में जल्दी सां अटैक करे थो। हुन खां अलावा केतिरियूं ई बीमारियूं आहिनि जेके फास्ट फूड जे करे वधनि थियूं। इम्यूनिटी सिस्टम यकीनन तव्हांखे ख़बर आहे नाज़रीन त हुन सां ख़राबु थिए थो। त सिंपली घर में जेको ठहे थो कोशिशि कजे त उहो खाधो वापराइजे। ऐं फ़िलहाल ही जेके डेज़ हलनि पिया हिन में चिकन खे जेकॾहिं स्टॉप कजे त इहो वधीक बहितरु आहे। फ्रूट्स जो इंटेक सुठो हुजणु खपे, फ्रेश जूसिस जो इंटेक सुठो हुजणु खपे। सादी सिंपल मानी जेका घर में बचे थी उहा जेकॾहिं असां वापरायूं था त यकीनन असां इन्हनि बीमारियुनि खां बची सघूं था। सो अज़मत जेकॾहिं असां पंहिंजे मौज़ूज़ महिमाननि जी तरफ़ वधूं त आयल असांजे जेके मौज़ूज़ महिमान आहिनि जेके अॼु असांजे अंगण जी सूंहं आहिनि, मां तारुफ़ जी तरफ़ अॻियां वधां थी। असम नदीम साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं असां जेकॾहिं स्पोर्ट्स जी ॻाल्हि कयूं था त मां सदन खे चवंदी आहियां त स्पोर्ट्स एक्सपर्ट पर्सन आहिनि ऐं नो डाउट हिननि जी ॾाढी सुठी नॉलेज हूंदी आहे, अप टू डेट रहंदा आहिनि। त असांजो जेको प्रोग्राम आहे अॼु जो तमामु इंफॉर्मेटिव थियण वञण वारो आहे। सो तव्हां आख़िर ताईं प्रोग्राम खे ॾिसिजो, रिमोट जेको आहे पाण वटि ई रखिजो। तमामु असांजी जेका दिलचस्प कचहरी अवां ताईं पुॼंदी। उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहे मोहम्मद जुनैद साहब। मोहम्मद जुनैद बि स्पोर्ट्समैन ॼातल सुञातल नालो आहे ऐं पाण मेरान टीवी जो हिसो रहिया आहिनि काफ़ी अर्से ताईं। स्पोर्ट्स जे हवाले सां हिननि जूं एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि ऐं पाण जॾहिं बि उन्हनि खे पंहिंजे सूबे मेरान में घुराईंदा आहियूं रांदियुनि जे हवाले सां का राय ॾियणी हुजे, अपडेट्स ॾियणी हुजे, नौजवाननि खे मशवरो ॾियणो हुजे, या वरी जीअं पाण सीज़नल भाॼियूं हूंदियूं आहिनि ईअं सीज़नल वांदियुनि जी जंहिं महिल का ॻाल्हि हुजे त मोहम्मद जुनैद असां गॾु हूंदा आहिनि। मोहम्मद जुनैद गुड मॉर्निंग, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? कहिड़ियूं एक्टिविटीज़ पियूं हलनि? साॻी मानी साॻ ईद गुज़री वई, हाणे सभु कम उहे ई वरी रवानगी सां शुरू। जी हा बिल्कुलु सही सही। अच्छा जुनैद, पाण कंटिन्यू कयूं था यकीनन तव्हांजी रूटीन ऐं वरी रमज़ान खां पोइ जेको स्केड्यूल आहे हुन ते ॻाल्हाईंदासीं। एसएम नदीम साहब, आपको वेलकम कहना चाहूंगी। कैसे आप? ठीक हैं अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह जी। आपकी एक्टिविटीज कैसे चल रही हैं? बेहतरीन, ज़बरदस्त। अपकमिंग एक्टिविटीज क्या हैं? कौन सी एक्टिविटीज इस वक्त जो आप हमसे शेयर करना चाहें, हमारे नाजरीन से शेयर करना चाहें? अभी तो देखें पाकिस्तान और न्यूजीलैंड की सीरीज़ चल रही है T20, 5 मैचेस हैं और अभी तक जो मैचेस हुए हैं पाकिस्तान और न्यूजीलैंड के माबेन वो हुए हैं तकरीबन कल का मैच अगर मिला लें तो 40 के करीब मैच हुए हैं। उससे पहले 39 हुए थे। उसमें से पाकिस्तान जो है थोड़ा सा उसको एज हासिल है। पाकिस्तान ने 21 मैचेस जो है वो न्यूजीलैंड से जीते हैं और 17 मैचेस जो है पाकिस्तान ने हारे हैं। अब 2 टाई हो गए हैं। कल जो है वो बारिश की नज़र हो गया था और एक उससे पहले। तो वर्ल्ड कप से पहले पाकिस्तान तकरीबन जो वर्ल्ड कप है अमेरिका और वेस्ट इंडीज़ में T20 वर्ल्ड कप, तो उसमें पाकिस्तान को उससे पहले तकरीबन 13 मैचेस जो है वो खेलने हैं। तो इसी में प्रिपरेशन करनी है, अपनी टीम को लाइनअप करना है क्योंकि नए प्लेयर्स भी इंक्लूड किए हैं। कल 3 प्लेयर्स को जो है वो कैप दी गई जिसमें उस्मान थे, अबरार अहमद और जो है वो इरफानुल्लाह नियाजी। तो ये चल रहा है फ़िलहाल। ज़बरदस्त जी ज़बरदस्त। वधीक नाज़रीन इन ॻाल्हियुनि जे सिलसिले खे पाण यकीनन जारी रखंदासीं। हींअर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां वधूं था ब्रेक जी तरफ़। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबह मेरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं ॾाढो टाइम कढी हिकिड़ो पंहिंजे स्केड्यूल सां एनर्जेटिक वे में असां मौजूदु हूंदा आहियूं हिते अव्हां जे लाइ। ऐं अव्हां वरी उन पॉज़िटिव वे सां जॾहिं रिस्पॉन्स ॾींदा आहियो, अव्हांजी फ़ोन कॉल्स ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं यकीनन असां प्रोग्राम में बि शामिलु कंदासीं। मौज़ू मुताबिक़ अव्हांजी जेका बि ॻाल्हि हूंदी त यकीनन तमामु बहितरीनु लॻंदो। ऐं अज़मत जुनैद पंहिंजी रूटीन बाबति ॿुधाए रहिया हुया त उन्हनि जा कमकार। जी प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो। ख़ासि रूटीन त कोन हुई। रमज़ान जो ॿुधाइनि पिए त रमज़ान में मतिलबु को शेड्यूल सेट न पियो थियो, न निंड करण जी ख़बर पए पई, मतिलबु राति जो बि टाइम न पियो एतिरो मिलियो, वरी सुबुह जो ऑफिस वरी। सो हुन जे करे ॿुधाइनि पिए त रमज़ान काफ़ी टफ गुज़रियो त निंड जे लिहाज़ खां। ॿियो तव्हांखे ख़बर आहे त डाइट बि रमज़ान में, ऐं अमूमन त रमज़ान अलाह साईं खे ॾिनो आहे त इंसानु घटि खाए, पर रमज़ान में माण्हू नॉर्मल रूटीन खां ॿीणो न बल्कि टीणो थो खाए। हूअं त माण्हू कंट्रोल करे वञे, हाणे अफ़्तारी बि कयो, वरी सहरी बि कयो, वरी विचा बि का दावत खाओ, त काफ़ी मतिलबु रमज़ान में थोरो शेड्यूल डिस्टर्ब हो। पर हाणे वरी लाइफ रूटीन ते अची वई आहे त सही थी वियो। ज़बरदस्त। जुनैद, पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड जी सीरीज़ आहे उनखे कीअं था तव्हां ॾिसो ऐं इहे सभु मैचूं बरसाति जे नज़र थी वेंदियूं या इम्कान आहे कुझु? छा ख़बरूं आहिनि? ॿई ॻाल्हियूं हलनि पियूं। मौसम ताईं अॻियां आहे। शुरूआती 3 मैचूं चवनि था त इहे मुश्किल थियनि, बरसाति जो मामिलो आहे हुते पिंडी में। असल में थोरो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माज़ी में बि इहा ग़लती कई आहे
जी हा त बरसाति ॾिसो तव्हांखे ॿियो वधीक न त 15-20 ॾींहं में ख़बर पए थी, मतिलबु तव्हां ॾे थोरो घणो एतिरो तव्हां ॾे हुजणु घुरिजे जो तव्हां चेंज करे सघो। अगरि तव्हां 10-15 ॾींहं में ॾिसो पिया, ॾिसो तव्हां ॾे एॾी क्रिकेट आहे कोन, जी हा क़िस्मती का टीम अचे थी, तव्हां ॾे एॾियूं टीमूं जेके विज़िट पाकिस्तान में टीमूं अचनि थियूं तमामु मुश्किल सां अचनि थियूं। तव्हां मोस्टली रिलाए कयो था नंढियुनि टीमुनि ते, कंहिं महिल ज़िम्बाब्वे अचे, कंहिं महिल बांग्लादेश अचे, या जेके बि नयूं टीम आयरलैंड अचे उन्हनि टीमुनि ते। त जंहिं महिल का सुठी टीम अचे जीअं न्यूज़ीलैंड हिकिड़ी मतिलबु बहितरीनु टीम आहे, त तव्हां इन में थोरो ॾिसो, अगरि 10-15 ॾींहं में अगरि वाक़ई अगरि मौसम जहिड़ो हाल कोन्हे त तव्हां मतिलबु मुतबादिल बि ऑप्शन रखंदा कयो। त हिन सां ॾिसो न एॾे वक़्तु वेट करण खां पोइ क्रिकेट थिए थी, वरी तव्हांजी क्रिकेट उहा न थिए त माण्हू मायूस थियनि था, एॾो वेट करण खां पोइ त मतिलबु मुतबादिल हुजणु घुरिजे, इन ते वर्कआउट करणु घुरिजे। पर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो हाल आहे कोन, जेके वेठा आहिनि रुगो मतिलबु पंहिंजूं पघारूं खणनि, पूरा आहिनि, कम उन्हनि जो एॾो मज़ियारो कोन्हे। असीं ॾिसूं था ॿिया बोर्ड तमामु घणा एक्टिव आहिनि एज़ कम्पेयर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी जेके पॉलिसीज़ आहिनि उन्हनि में मतिलबु काफ़ी इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे। सही सही ऐसा नदीम साहब, पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड जेका सीरीज़ आहे उनमें तव्हां कीअं था ॾिसो, जेको पोयां वर्ल्ड कप में एॾो सारो नुक़सानु थियो, वरी उनखां पोइ जेका सीरीज़ थी उनखां बि असां हारायोसीं, हाणे जेका चेंजिंग आई आहे उनमें छा सूरत हाल आहे? आया असां वापसि उन ट्रैक ते अची विया आहियूं जिन ते हुआसीं, या हिन में बि को मतिलबु त स्कैम थी सघे थो, को भंड थी सघे थो जेका ईंदड़ वर्ल्ड कप आहे T20 वर्ल्ड कप? देखिए, हमारे यहाँ क्या होता है कि हम लोग सिस्टम डेवलप नहीं करते हैं, हम लोग जो शख्सियत पसंद लोग हैं। मैं आया, मैंने अपना जो है वो फॉर्मेट दिया, अपने लोग लगाए, तो अपने जो है वो सोच को मुसलत कर दिया। जुनैद साहब आए, इन्होंने अपना किया, आप आए अपना किया। तो हमारे यहाँ क्या है, पाकिस्तान में सिस्टम बनाने की ज़रूरत है कि बेशक चेयरमैन कोई भी आए या कोई भी ऊपर जो हाई लेवल पर जो भी क्रिकेट बोर्ड के अंदर आता है, डायरेक्टर डोमेस्टिक आए या जनरल मैनेजर जो भी आए, तो आपने एक सिस्टम जो है बनाकर दे दें। उसका एक कॉन्स्टिट्यूशन ऐसा होना चाहिए कि उसी पर ही आप अप्लाई करते रहें। अच्छा, देखिए दुनिया में कहीं भी आप चले जाएं, जितनी जल्दी पाकिस्तान के अंदर जो चेयरमैन वगैरह चेंज होते हैं, शायद ही किसी मुल्क के अंदर होते होंगे। उससे क्या होता है, डिसेबिलिटी आती है आपके अंदर कि पाकिस्तान, एक तो जो है वैसे ही पाकिस्तान लोग आने को तैयार नहीं होते खेलने के लिए, फिर दूसरे बोर्ड जो है इंडिया की एक अलग मुखालफत रहती है, ठीक है ना। हर किसी लॉबी सिस्टम है क्रिकेट के अंदर भी, ICC में ज़्यादातर इंडियन लोग बैठे हैं, तो वो पाकिस्तान को वैसे ही जो है वो इतना पसंद नहीं करते हैं। तो हमें अपने आप को मजबूत करने की ज़रूरत है पाकिस्तान को। तभी जो है देखिए, एक ही गेम रह गया हमारे पास क्रिकेट, उसके अलावा आप देखें स्क्वॉश का क्या हाल है, हॉकी की तरफ आप चले जाएं, फुटबॉल में हम नज़र ही नहीं आते, 198 पर रैंकिंग के अंदर, ठीक है ना। डिफरेंट गेम्स है दुनिया में हो रहे हैं, ओलंपिक के अंदर हो रहे हैं, पर हमारे जो है वो गिने चुने एक आधा कोई जो है अरशद नदीम जैसा जो वो चला जाता है ऊपर जेवलिन थ्रोवर, जो जाके नेचुरल टैलेंट के लिए आप उसे या कुछ ऐसा उसने किया हुआ होता है कि एक ही कोई प्लेयर पहुंचता है। तो हमने अपने क्रिकेट को भी बचानी है और क्रिकेट के साथ साथ दूसरे जो गेम्स हैं उनको भी जो है इसी तरीके से ऊपर जो है परवान चढ़ाना है। सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे तव्हां। ऐं जेकॾहिं असां ॾिसूं त मेरिट जी लताड़ आहे, ऐं जिते जिते मेरिट जी लताड़ हूंदी ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते बि टैलेंट त साम्हूं न अची सघंदो। अच्छा जुनैद, असां मक़ामी रांदियुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त मक़ामी रांदियूं किथे ॾिसो पिया, कीअं हलनि पियूं, या केतिरो उन्हनि जो ज़वाल पज़ीर जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त केतिरो ज़वाल थी चुकियूं आहिनि? नदीम साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त पाकिस्तान में स्पोर्ट्स बची क्रिकेट आहे, उनखां अलावा हाणे इंडिविजुअली शौक़ु आहे, मतिलबु अगरि कंहिंखे इंडिविजुअली शौक़ु आहे बैडमिंटन खेॾण जो या कोॾी कोॾी खेॾण जो या मल खेॾण जो, त उहो मतिलबु पंहिंजी मदद पाण जे बुनियाद ते असां ॾिसंदा आहियूं काफ़ी माण्हू शाम जे टाइम ते वॉलीबॉल खेॾंदा पिया आहिनि। वॉलीबॉल में तव्हां ॾिसंदव न यंगस्टर नज़र न ईंदा, अगरि किथे वॉलीबॉल खेॾंदे ॾिसो तव्हांखे उहो पुराणा पका माण्हू नज़र ईंदा, माना एज्ड माण्हू, मतिलबु एज्ड माण्हू नज़र ईंदा, छो त गेम्स खे प्रोमोशन मिले ई न पई त यंगस्टर कीअं ईंदा। क्रिकेट खां अलावा त मतिलबु ॿियनि स्पोर्ट्स मक़ामी या ॿियूं जेके बि रांदियूं जो हाल त आहे कोन, बसि इंडिविजुअली शौक़ु आहे त पोइ केरु पंहिंजी फिटनेस लाइ खेॾे पियो या कंहिं न कंहिं तरीक़े सां लॻा पिया आहिनि। अदरवाइज़ मतिलबु स्पोर्ट्स जहिड़ी का मालिकी कान्हे, ऐं न ई को असां स्पोर्ट्स ॾिसो न जेके बि ॿियूं गेम्स आहिनि उन्हनि में पाकिस्तान ओलंपिक्स में वञे थो। हाणे पाकिस्तान खे लास्ट गोल्ड मेडल खटींदे बि 30 साल थी विया आहिनि, उनखां वधीक अरसो थी वियो आहे। पोज़ीशन छा ॾिसो न, केरु असीं केतिरो असां 80s वारे दौर में इंडिया सां गॾु हलंदासीं, मतिलबु क्रिकेट में बि ॿियनि स्पोर्ट्स में बि, अगरि ओलंपिक में त हाणे असांजी पोज़ीशन ई आहे जो 90s तक, 90s जे अर्ली 90s ताईं। उनखां पोइ ॾिसो हाणे इंडिया किथे रसी वियो। इंडिया हाणे मतिलबु जेके एतिरा मेडल खटे थो जो 10-12 काउंटिंग में अचनि था।
असांजी पोज़ीशन आहे असांखे 20-25 साल खटिंदा थिया आहिनि, असां सेकंड थर्ड पोज़ीशन खे बि एॾो सेलिब्रेट कयूं था। जे लास्ट टाइम वो मेरे ख्याल में वो कौन था, अरशद नदीम, और एक और भी था रनिंग वाला मेरे ख्याल में था, शजर अब्बास, हाँ शजर, तो उन्हनि ते बि मतिलबु काफ़ी असां सेलिब्रेट कयो। त असां ॾे कोन्हे स्पोर्ट्स जो हाल कोन्हे, मतिलबु क्रिकेट ई आहे, पर क्रिकेट जी पोज़ीशन बि इहा आहे। तव्हां हालत ॾिसो हींअर क्लब क्रिकेट पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कराए पियो, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी हालत तव्हां ॾिसो तव्हांजी ग्रास रूट क्रिकेट आहे, तव्हां ॾे हिकिड़ी स्पोर्ट्स बची आहे पाकिस्तान में। हाणे क्रिकेट हेठां खां थी निकिरे, क्लब क्रिकेट पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कराए पियो, उनजो जेको ख़र्चो आहे अधो अधु ख़र्चो उन्हनि क्लब्स ते विझी छॾियो आहे। हिकिड़ो ॾिसो क्लब हलाइण वारा सभु अमीर कोन आहिनि, क्लब जा कोई स्पॉन्सर कोन्हे, कोई इदारो कोन्हे, इंडिविजुअली मुंहिंजो बि क्लब थी सघे थो, नदीम भाई जो क्लब थी सघे थो, कंहिं बेरोज़गार जो क्लब थी सघे थो। हाणे हुननि खे पाबंद कयो अथनि क्लब क्रिकेट टूर्नामेंट कराइनि पिया, तव्हांखे मतिलबु उनमें अगरि का टीम 4 राउंड खेॾे थी, फर्स्ट राउंड जी हुननि खे चयो अथनि हर क्लब 10,000 पे कंदी। हाणे 10,000 पे कंदी, उनखां अलावा हेॾिन गर्मियुनि में वरी लंच थींदो, कुझु ॿियो ड्रिंक्स वग़ैरह थींदो, ऐं अगरि का टीम ट्रेवल करे थो थींदो, त अगरि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे अंडर अगरि का क्रिकेट थिए बि क्लब क्रिकेट, उनमें त कम से कम रिलीफ हुजणु घुरिजे क्लब्स खे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ॾिसो तव्हां ॿुधो हूंदो त भाई चेयरमैन जो पघार केतिरो आहे, हाणे कोच अचे पियो, कोच खे ऑफर थी आहे साईं मंथली ₹1 करोड़, वरी उते जेके वेठा आहिनि, जेके जिन जो मुदा ॿुधा जिन खे इहा बि ख़बर नथी पए त बारिश जो मौसम कहिड़ो आहे, इन्हनि जा पघार केतिरा केतिरा आहिनि, कंहिंजो 25 लख, कंहिंजो 30 लख, कंहिंजो 20 लख, इहे सैलरीज़ खणनि पिया उते वेठा आहिनि जेके लाहौर में जेके क्रिकेट बोर्ड में वेठा आहिनि। कमु उन्हनि जो इहो आहे त उन्हनि खे इहा बि ख़बर नथी पए त असां सीरीज़ करे रहिया आहियूं जेका बारिश जे करे ख़राब थी वेंदी। ऐं हेठि छा पोज़ीशन आहे, जेके ग़रीब क्रिकेटर आहिनि उन्हनि खां पैसा भराईंदा त साईं हाणे तव्हां हर मैच जा 3-4 हज़ार 5,000 ख़र्च करियो, केरु भरींदो, किथां भरींदो? त हिन सां छा थींदो, हिन सां इहो थींदो जो ॾिसो अॻे तव्हांजे क्लब क्रिकेट में को चाम कोन्हे, तव्हांजी क्लब क्रिकेट PCB जा क्लब क्रिकेट थिए थी, उन में न माण्हू ॾिसणु ईंदो आहे, न उन में का एंटरटेनमेंट हूंदी आहे, जस्ट फॉर्मेलिटी जे करे क्लब ॾिसंदा असांजो क्लब हलंदो रहे, रजिस्टर्ड हुजे, फॉर्मेलिटी करे क्रिकेट हलंदी आहे, त उन में अॻे चाम कोन्हे। जेकर तव्हां हुनखां पैसा भराईंदा त उहो छा कंदा, हुन लास्ट ऑप्शन इहो बचंदो आहे असां त नथा खेॾूं, ऐं क्रिकेट बि आहिस्ता आहिस्ता असांजी सवाल पज़ीर थी वेंदी। बिल्कुल बिल्कुल। अच्छा SM नदीम साहब, तव्हां ॻाल्हि कही त हम शख्सियात पसंद लोग हो गए हैं, इसलिए हमारी क्रिकेट पे गेम्स के मैदान में, स्पोर्ट्स के मैदान में क्या फ़र्क पड़ता है? नहीं, मैंने बताया ना कि हम उसकी वजह से क्या होता है कि हमारा कोई सिस्टम डेवलप नहीं हो पाता, और सिस्टम जब तक आपका डेवलप नहीं हो उसकी वजह से क्या होता है कि तमाम चीज़ें इफेक्ट करती हैं उसमें। प्लेयर सबसे ज़्यादा जो ना, देखिए ये सारा जो हम जो चक्कर जो लगा रहे हैं ना, वो प्लेयर्स के गिर्द लगा रहे हैं, उनके लिए वो किसी तरह से फैसिलिटेट हो जाए। जैसे अभी जुनेद भाई ने का क्लब क्रिकेट का बताया, तो ये भी एक शॉकिंग न्यूज़ है कि जो है वो मुझसे क्लब ही पैसे भरेंगे। तो हमारे यहाँ तो जो लोग जो है वो वैसे ही मुआशी तौर पर इतने परेशान हैं। अच्छा, और जो अगर जॉब करें तो वो इतने बिजी हैं कि वो स्पोर्ट्स को टाइम नहीं दे सकते हैं। अगर कोई टाइम दे रहा है तो ये एक बहुत बड़ा कार्य खैर का काम कर रहा है कि वो जो है वो क्रिकेट चला रहा है, या हॉकी अकेडमी चला रहा है, या फुटबॉल की। तो हमारे यहाँ जो सिस्टम डेवलप करना पड़ेगा, अदरवाइज जो हम लोग बहुत पीछे रह जाएंगे, और तकरीबन हो भी गए। आप देखें कि हमारी जो क्रिकेट है वो भी मतलब 15 से 20 लाख लोग जो है डेली क्रिकेट खेल रहे होते हैं पाकिस्तान के अंदर, उनमें से ही ये कोई टैलेंट निकल कर सामने आता है जो ऊपर आकर खेल रहे हैं, ठीक है ना। अदरवाइज आप देख लें जो हमारी डोमेस्टिक हो रही है, या अंडर 13, 16, 19, उसमें हमें कोई ऐसे प्लेयर अभी तक नजर नहीं आए मुझे तो, कि जो है जिन्होंने जाके पाकिस्तान को जाके कोई बहुत ज़्यादा प्रोलॉन्ग सर्विसेज दी हो। तो हमने जो है वो सिस्टम डेवलप जब तक नहीं करेंगे तो ये फिर हमारा यही है। सही मानू जैसे ताईं सही जगह ते नहीं तो यकीनन अभी आए ये मोहसिन नकवी साहब बड़े पावरफुल चेयरमैन है, और मुझे कभी उम्मीद है इनसे कि वो जिस तरीके से ये इनिशिएटिव ले रहे हैं, इन्होंने कहा कि 4 महीने के अंदर हम जो है वो तकरीबन 9,000 के करीब मैचेस कराएंगे। उसके सिलसिले में कराची में इंटर कॉलेजिएट हुआ, अभी क्लब क्रिकेट हो रही है, काफी टाइम के बाद हो रही है, ना होने से होना बेहतर है। चले देखते हैं अभी लेट्स सी कि कैसा होता है, क्या होता है, तो उसके बाद फिर जो है सारी जो है हम लोग जो है अगर तनकीद करनी पड़ी तो वो भी करेंगे, और अच्छा किया तो उसकी अच्छाई भी बयान करेंगे। सही, बिल्कुल। SM नदीम साहब, वुमेन क्रिकेट को कैसे देख रहे हैं? वेस्ट इंडीज़ की क्रिकेट टीम भी यहाँ पाकिस्तान आई हुई है, पाकिस्तान से सीरीज़ है, वहाँ क्या मामला चल रहे हैं? कल एक मैच हुआ था, पाकिस्तान तकरीबन 100 से ऊपर रन से हार गया वेस्ट इंडीज से, और 3 मैचेस हैं। अगर पाकिस्तान ये सीरीज जीत जाता है तो डायरेक्टली पाकिस्तान जो है वर्ल्ड कप के लिए, वुमेन वर्ल्ड कप के लिए क्वालिफाई कर जाएगा, अदरवाइज फिर पाकिस्तान को क्वालिफाइंग राउंड खेलना पड़ेगा। तो वेस्ट इंडीज की टीम जो है वो बड़ी ताकतवर टीम है इस हवाले से कि वो प्रीवियस अदवार में जो है वो वर्ल्ड चैंपियन भी रही है,
तो लेकिन अब पाकिस्तान की टीम ने भी काफी इंप्रूव किया है। अब न्यूजीलैंड की सीरीज थी, पाकिस्तान ने बड़ा अच्छा परफॉर्म किया कल था तो उसके मैच हार गया पाकिस्तान। हाँ, कल हार गया 130 रन से पाकिस्तान। अच्छा, वहाँ पे कौन सा नया टैलेंट आया है या वही हाँ, बिल्कुल, बिल्कुल। सारे उसमें अभी आपने देखा होगा सोशल मीडिया पे चल रहा था, आलिया रियाज उनकी शादी हुई है। जी हाँ, उनकी शादी, हाँ, मतलब वो भी एक अच्छा जो है वो पाकिस्तान के लिए जो परफॉर्म कर रही है। फिर फातिमा है, जी हाँ। बिस्मा मारूफ हैं। और पहले क्या हुआ करता था कि पाकिस्तान के पास जो है 25 से 30 जो है वो वेमेन क्रिकेटर्स हुआ करती थी, लेकिन अब जो है काफी पूल बढ़ गया है, क्योंकि अभी नेशनल वनडे कप भी चल रहा है साथ साथ। तो अब तकरीबन ये कि 200-300 जो प्लेयर्स जो हैं वो आ गई हैं। फिर हमारे यहाँ आपको देखिए पेरेंट्स की तरफ से भी रोकथाम होती है, फिर प्रॉपर फीमेल के लिए अकेडमीज वगैरह का फुकदान है। तो आहिस्ता आहिस्ता जो है वो चीजें ग्रो कर रही हैं और उम्मीद है कि 2-4 साल के ये अंदर सुठी पॉजिटिविटी आहे न, सुठी ॻाल्हि आहे। ऐं असां यकीनन कंटिन्यू कयूं था। असांजी चांहि थी चुकी आहे, ब्रेक ते वञूं न त असांजी चांहि बि थधी थी वेंदी। बिल्कुलु। अहिड़ो ब्रेक आहे। ऐं नाज़रीन तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था, दिलि जी गहराई सां उमेद इहा आहे त तव्हां यकीनन असांजे प्रोग्राम पंहिंजो टाइम कढी वक़्तु कढणु वॾी ॻाल्हि हूंदी आहे न। घर जा एतिरा सारा कमकार हूंदा आहिनि। अॼु वरी त जुमे जो ॾींहुं आहे, यकीनन हिकिड़ो डिफरेंट स्केड्यूल, काफ़ी सारा कमकार आहे। गॾोगॾु तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा आहियो। चांहि असां वटि बची चुकी आहे, चांहि थधी कोन थी आहे, चांहि गरम गरम आहे असां वटि। जी, मां ॻाल्हि करणु चाहींदसि कोडी कोडी रांदि जी। ऐं हैदराबाद में कासमाबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कल्ह मां ॾिसां पई वीडियोज़, ग्राउंड खे साफ़ करायो वञे पियो। ऐं मेहरान टेलीविज़न ते ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो प्रोमो हले पियो, त तव्हां अची सघो था कासमाबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में कोडी कोडी रांदि ॾिसण। ऐं डेट्स कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि तव्हां अनाउंस कजो प्लीज़। 19, 20 ऐं 21 अप्रैल अॼु हुनजी इफ़्तिताही तक़रीब आहे शाम जो 4 वॻे। ऐं हुन खां पोइ सुभाणे बि इहे रांदियूं जारी रहंदियूं। ऐं आचर वारे ॾींहुं वञी फाइनल थींदी। रसन जी सकाफ़ती रांदि आहे, कोडी कोडी दिलचस्प मुक़ाबला थींदा। ज़बरदस्त रांदि आहे। सिंध मां, न रुॻो सिंध मां पर सॼे मुल्क मां कोडी कोडी पहलवान पहुची चुका आहिनि हैदराबाद। ऐं राति असां ॾिठोसीं पिए त मेहरान टीवी जे अंगण ते ईअं ॿाहिरूं लॻियूं पियूं हुयूं। हा बिल्कुलु। ऐं तमामु घणा महिल पहलवान हिते मौजूदु हुआ, ज़रा सभु हिते आया पिए। मेहरान टीवी जे तरफ़ां इहो मेलो मचणु वञे पियो, जेको हर साल मेलो मचंदो ईंदो आहे। ऐं हिन में सहकार रांदियुनि वारो खातो कंदो आहे। हिन बेरे बिसन जे रांदियुनि वारे खाते सहकार कयो आहे हिन में। ऐं शाम जो 4 वॻे असां कोडी कोडी मुक़ाबले जी इफ़्तिताही तक़रीब में हुते मौजूदु हूंदासीं। मां तव्हां सां गॾु मौजूदु हूंदुमि। मेहरान टीवी जी सॼी टीम हुते मौजूदु हूंदी। सिंध जा नामियारा आर्टिस्ट हुते मौजूदु हूंदा, लेखक मौजूदु हूंदा, सिंगर्स मौजूदु हूंदा। ऐं शानदार इफ़्तिताही तक़रीब थियण वञे जी पई। बिल्कुलु बिल्कुलु। तमामु सहाफ़ी हुते मौजूदु हूंदा। तव्हां ॿुधाए चुका आहियो त असांजी सिंध जूं शख़्सियात हुते मौजूदु हूंदियूं, तमामु सिंगर्स हुते मौजूदु हूंदा, शाइर, अदीब, फ़नकार, तमामु शख़्सियात मौजूदु हुते हूंदियूं। तव्हां उन्हनि सां मिली बि सघो था। ऐं मेहरान टेलीविज़न जो हिकिड़ो सॾु जेको तमामु सिंध वासियुनि खे आहे त तव्हां हैदराबाद में अचो ऐं कोडी कोडी जेका सिंध जी तमामु पुराणी रांदि आहे, तव्हां अचो ऐं अची करे इंजॉय कयो। सो असां वटि आयल मौज़ूज़ महिमान मौजूदु आहिनि। SM नदीम साहब मौजूदु आहिनि, जुनैद मेमन मौजूदु आहिनि। जुनैद, तव्हां सां कोडी कोडी रांदि बाबति ॻाल्हाइणु चाहींदासीं ऐं असां बि प्रोग्राम में अनाउंस कयो आहे तव्हांजे अॻियां। जी, तव्हां छा चवणु चाहींदव? सकाफ़ती रांदि आहे ऐं उनजी प्रमोशन लाज़मी आहे। ऐं इनखे अञा बि डेवलप करणी ज़रूरत आहे। हालांकि इंटरनेशनल लेवल ते थिए थी, पर असांजो जेको रांदीगर आहे उहो पार्टिसिपेशन उनजी न आहे। घणो प्लेयर पंजाब जो आहे। ॾिसंदा आहियूं जेका अमूमन जेके कबड्डी चवंदा आहिनि, असां कोडी कोडी चवंदा आहिनि, पर हुन में असांजो रांदीगर घटि थो नज़र अचे। मतिलबु उते वरी इहा ई ॻाल्हि अची वई त असांजी रांदि असांजे थिए थी, पर उन लेवल ते उन प्रॉपर तरीक़े सां नथी थिए जो असांजो टैलेंट उन लेवल ते खेॾे। जीअं मतिलबु हाणे ॾिसो त कबड्डी हुते इंडिया में बि तमामु घणी आहे, त जंहिंजे करे मतिलबु काफ़ी इंटरनेशनल मैचिस थिया आहिनि। ऐं इंडिया में त बाक़ाइदे हुते लीग बि थी हुई तमामु हाई लेवल जी। अच्छा, उहो त फिल्म लेवल ते उनखे खणी था वञनि। हा, उनखे बाक़ाइदे उन्हनि वरी जीअं तव्हांखे ख़बर इंडिया में स्पोर्ट्स जी तमामु घणी क़दुरु आहे। ॾिसो त हुननि न सिर्फ़ु क्रिकेट खे त हुननि अलाए किथे पहुचाए छॾियो आहे, पर हुननि फुटबॉल खे, हुननि हर क्रिकेट खे, इवन वुमेन IPL हुननि कराई आहे। हुननि जी जेका बि स्पोर्ट्स आहे हुनमें मां हुननि बाक़ाइदे इन्वेस्ट कयो आहे। हा, ऐं हुननि बाक़ाइदे स्पोर्ट्स खे मथे खणी आया आहिनि। अगरि उते केरु ॾिसो असां ॾे अगरि केरु क्रिकेट नथो खेॾे त उहो रिग्रेट करे थो, अफ़सोस करे थो त यार ऐं क्रिकेट में हुजां, असांजे को फेम ई न आहे पाकिस्तान में। केरु इवन तव्हां सोचो सोहेल अब्बास, माना दुनिया जो ग्रेटेस्ट प्लेयर, जंहिंजो माना गिनीज़ बुक में रिकॉर्ड लिखियलु आहे, एॾा गोल जे दुनिया में कंहिंजा कोन्हे, उन केरु सुञाणे नथो। अफ़सोस वग़ैरह मूंखे केरु सुञाणे नथो।
ऐं जहांगीर ख़ान 555 मैच, तव्हांखे ख़बर आहे, इमेजिन कयो दुनिया जे स्पोर्ट्स में का कोई जोड़ो रिकॉर्ड न आहे जंहिं कंटिन्यूअसली 555 मैचिस खटिया हुजनि कंटिन्यूअसली। केॾो अमेज़िंग रिकॉर्ड आहे। पर पाकिस्तान में उहो ई आहे त क्रिकेट खां अलावा न कंहिंखे सुञाणे थो न छा। हींअर जहांगीर ख़ान आहे, अगरि जहांगीर ख़ान खे ॿिए मुल्क में हुजे त हुनजो छा हुनजी हुजे त इहो पोज़ीशन आहे। त हाणे कोॾी कोॾी बि असांजे पाकिस्तान में वरी पंजाब साइड ते कुझु न कुझु हुते प्रमोशन उते आहे, असांजे घटि आहे, पर हिनजी मालिकी कजे। प्लेयर्स खे लास्ट टाइम जॾहिं मूं प्रोग्राम कयो पंहिंजो इन्हनि प्लेयर्स सां, त हुननि जी ॾाढी हिकिड़ी हुननि ॾुख वारी ॻाल्हि ॿुधाई त हुननि जा फाइनेंशियली तमामु घणा इशूज़ आहिनि। मुंहिंजो तव्हांजे डिपार्टमेंट कोन्हे, अॻे कुझु प्लेयर्स खे जेके पुराणा प्लेयर खे कुझु डिपार्टमेंट मिलिया, नौकिरियूं मिलियूं स्पोर्ट्स जे हुन ते, हाणे वारनि खे त नौकिरियूं बि नथियूं मिलनि। त हाणे वीचारे जेके खेॾनि था त उहे चवंदा असां पंहिंजे ख़र्च ते, मुंहिंजो तव्हांजो छा आहे अर्निंग, चई इहो आहे जो मेलो थींदो आहे, पोइ मेले में असां विढ़ंदा आहियूं, पोइ जेको असांखे केरु इनाम ॾींदो आहे, इहा ई असांजी कमाई आहे। सो इहा पोज़ीशन आहे। अगरि इहा पोज़ीशन आहे त पोइ प्लेयर बोर्ड निकिरंदा। यकीनन जुनेद, तव्हां त ॻाल्हि कई आहे जॉब जी, उहो हिकिड़ो अलॻि मैटर आहे, पर फिटनेस जे लाइ प्रॉपर उन्हनि खे हिकिड़ो उन्हनि जी बजट अचे थी, उहा ई उन्हनि ते ख़र्च कोन थी थिए। इहो केतिरो वॾो मसइलो आहे, इहो केतिरो वॾो हिकिड़ो इम्पैक्ट छॾे थो। बिल्कुलु ॾिसो, तव्हां जेका फूड जी ॻाल्हि कई उन में त असांजो मतिलबु बिल्कुलु बि असांजी केयर न आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बि इन ते मतिलबु डाइट ते नथो करे। हिकु त डाइट तमामु घणी एक्सपेंसिव आहे। अगरि स्पोर्ट्स पर्सन जी तव्हां डाइट ॾिसो, छो त तव्हांखे अगरि कंहिं डाइट में वेंदा हो त तव्हांखे ख़बर आहे त तव्हांखे ऑयल छॾिणो आहे, तव्हांखे कार्बोहाइड्रेट छॾिणा आहिनि, त पोइ तव्हांजे ऑप्शन जेके बचनि था न उहे तमामु एक्सपेंसिव आहिनि। हाणे प्रोटीन इंटेक जेको आहे उहो एॾो एक्सपेंसिव आहे। अगरि तव्हां वे प्रोटीन वठो तॾहिं बि एक्सपेंसिव आहे। अगरि तव्हां नेचुरल प्रोटीन वठो, गोश्त अॼुकल्ह हालत ॾिसो पिया, मुर्गी जेका 2 साल अॻु में मूंखे यादि आहे 200 रुपया किलो हुई, हींअर 800 रुपया किलो। सो इहा हालत आहे जो असांजे प्रोटीन जी पोज़ीशन इहा आहे। त बाक़ी ॿाकरो गोश्त थियो उहो त सम्झो त हाणे ईद वारो ईद जो इंतज़ारु कबो, त ईद थिए त मिले त पोइ खाइजे। हींअर त प्रोटीन जी तव्हां ॻाल्हि ई न कयो, असां अनाउंस करे चुका आहियूं त मुर्गी में वायरस अची चुको आहे। तव्हां इहो मूंखे लॻे थो इहो बि कंहिं हिमत कई आहे त मैसेज कूड़ा हलाया आहिनि त कुझु मतिलबु इन डप में केरु मुर्गी न खाए त रेट कुझु किरे, पर यकीन ॿुधायां केरु कोन छॾींदो। इहे वायरस वारी सभु खाईंदा ऐं रेट इहो ई रहंदो। छो त असल में हुकूमती पॉलिसी हुजे न त कुझु रेट खे कीअं मेंटेन कजे। गवर्नमेंट जो कमु आहे न। हाणे सम्झ में नथो अचे त अलाए छाजे करे रेट वधंदो थो वञे, सम्झ में नथो अचे। सही ॻाल्हि आहे। ऐं हूअं असां माना जेकॾहिं ॻाल्हि कयूं था न सुठी हिकिड़ी डाइट जी, सुठे तरीक़े सां घर में खाध रध पचा जी ॻाल्हि कयूं था। जी जी प्लीज़। डिस्कनेक्ट थी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ॾिसो, तव्हां दुनिया जा एथलीट ॾिसो, असां ऑस्ट्रेलियन हिकिड़ी अगरि क्रिकेटर्स खां तव्हां हुननि जी शर्ट तव्हां लहरायो त तव्हांखे पूरी बॉडी उहो नज़र ईंदी, 6 पैक्स वारी जेकी हूंदी आहे। पर अगरि तव्हां असांजे प्लेयर्स खां लहरायो तव्हांखे चबी बॉडी नज़र ईंदी, जंहिं मतिलबु सनड़ा त आहिनि, फिट त आहिनि, पर पोइ बि जेका उहा हिकिड़ी एथलीट वारी बॉडी त नज़र। इन जो रीज़न में न असांजो जेको आहे न पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो इन शइ तरफ़ ध्यानु ई कोन्हे। मूं अंडर-19 खेॾी आहे, मूं डिस्ट्रिक्ट खेॾी आहे, त मूंखे यादि आहे जंहिंमहिल असांजी मानी लॻंदी हुई, लंच लॻंदी जंहिंमहिल असांजी, त उहा शादी वारी मानी हूंदी हुई। मतिलबु शीर माल ईंदा हुआ, नान ईंदा हुआ, मुर्गी वारा तेल वारा बोड़ ईंदा, बिरयानी ईंदी। तव्हां कंहिं बि एथलीट खां वञी पुछो त बिरयानी या तेल कढ़ायूं या इहे बोड़ नान इहे तव्हां कॾहिं खाईंदा आहियो? तव्हां ॿुधाईंदासीं चीट मील ते खाईंदा आहियूं, ऐं चीट मील आउट ऑफ 15 डेज़ ईंदो आहे। सो बि वंस खाईंदा आहिनि, एॾी केयर हूंदी आहे। तव्हांजो ऑयल थी वियो, तव्हांजी शुगर थी वई, तव्हांजा कार्ब्स थी विया, कार्ब्स घटि हूंदा आहिनि, शुगर घटि हूंदी आहे, ऑयल सफ़ा घटि हूंदो आहे। इहा पर असांजी पाकिस्तान खे ॾिसो न, असां चऊं था जंहिंमहिल असां तनक़ीद कयूं था जंहिंमहिल असांजी टीम उते रसे थी, पाकिस्तानी टीम में यार फिट कोन्हनि या बॉडी वाइज़ एतिरा नथा लॻा अचनि, छाजे करे? छो त असांजी हेठां खां वठी करे उनजी ट्रेनिंग ई न आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कम से कम जेका पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी क्रिकेट आहे उन में हुननि खे इहो मस्ट हुजे त यार तव्हांखे प्लेयर्स खे छा ॾियणो आहे, ताकी हुननि खे इहा ख़बर पए त डाइट में छा ज़रूरी आहे। असांजे जेके फिटनेस वारा आहिनि उहे डाइट प्लान ॾियनि प्लेयर्स खे त बाबा ड्यूरिंग द कैंप, ड्यूरिंग द टूर्नामेंट तव्हां हीअ शइ खाई सघो था, हीअ शइ नथा खाई सघो, ताकी हुननि खे अवेयरनेस अचे त हीअ शइ असां लाइ
केतिरी फ़ाइदेमंद आहे केतिरी नुक़सानदेह आहे। पर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो हिन तरफ़ को बि ध्यानु कोन्हे। पोइ असां तनक़ीद कयूं था त यार असांजा प्लेयर फिट कोन्हनि, असल में फिटनेस लाइ प्लान त ठाहिणो पवंदो न। सो इहा मूं चयो भई इहा बि ॻाल्हि एड करे छॾिजे। ज़बरदस्त ज़बरदस्त जिने ॾाढी सुठी ॻाल्हि ऐड कई आहे। एस एम नदीम साहब खां मां काउंसलर्स जे बारे में पुछणु चाहींदमि। हिकिड़ी कोच आहे, हुनजो हिकिड़ो काउंसलर ज़रूरु हूंदो आहे। ऐं जॾहिं असां माइंड गेम जी ॻाल्हि कंदा आहियूं त मतिलबु स्पोर्ट्स में हूअं बि तव्हांखे क्विक डिसीजन वठिणो हूंदो आहे, त काउंसलर जो छा कमु हूंदो आहे, उनजी छा रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे, उनजो पूरी जी पूरी टीम ते केतिरो इम्पैक्ट पवे थो, केतिरो ज़रूरी हूंदो आहे त उहो जेको तव्हांजो काउंसलर आहे उहो बि पंहिंजी जॻह ते परफेक्ट हुजे। देखिए, पहले मैं थोड़ा सा फिटनेस का बता दूं, जी बिल्कुल, फिर आपका जवाब देता हूँ। एक जो एथलीट है या प्लेयर है, नॉर्मल आदमी की बात करते हैं, उसको तकरीबन जो है 2500 से 3000 कैलोरीज जो है वो डेली रिक्वायर्ड होती हैं। ठीक है, फिर उसमें आप कैटेगराइज कर लें कि किस लेवल का वो वर्क करता है, बागबानी करता है, वॉक करता है, या खेलता है, गोल्फ खेलता है, या एथलेटिक करता है, फिटनेस ट्रेनिंग करता है, तो उसकी फिर 5000 तक चली जाती है। अब जब हम ओबेसिटी के अगर कॉजेज़ में हम जाएंगे तो उसके अंदर एक ये भी कॉज बताते हैं मोटापे में कि जो है हम जो है वो मुरगन ग़िज़ाएँ खाते हैं, जो इन्होंने बताई जुनैद भाई ने कि भाई जो वो शादी वाली जो वो मानी लगी हुई होती थी, तो वो मतलब उसमें कोई डाइट प्लान नज़र नहीं आता उनका। उन्होंने बस जो मिला उन्होंने रख दिया और प्लेयर्स ने खा लिया। फिर इन्होंने बात की ऑस्ट्रेलियन प्लेयर्स की कि उनके 6 जो पैक्स नज़र आते हैं, वो जो है वो 11 साल की एज से जो है ना वो बच्चों के ऊपर वर्कआउट करते हैं। हमारे यहाँ तो जब पाकिस्तान टीम में आता है तो फिर उसको पता होता है कि मैंने जो फिटनेस के कंपोनेंट क्या हैं, स्पीड वर्क कैसे करना है, कार्डियोवैस्कुलर एंड्योरेंस वर्क कैसे करना है, स्टेमिना वर्क, मतलब उनको जाके इस लेवल पर पता लगता है। पर वहाँ का जो बच्चा होता है जो 12-13 साल का होता है तो उसको पता होता है कि मैंने आज अपनी ट्रेनिंग क्या करनी है, क्या फिटनेस की क्या क्या लवाजमात करने, और वो चेंज करते रहते हैं उसको। तो अब उनके प्लेयर्स की फिर इन्होंने कहा कि भाई जो काउंसलर देखें कि जो वो क्विक डिसीजन, जब आप 100% फिट होते हैं तो क्या होता है कि हमारा जो माइंड है उससे हमें मैसेज मिलता है थ्रू मोटर नर्व्स, ठीक है ना, कि भाई आपने ये काम करना है। तो वो क्विक जो है वो रिएक्शन जिसे कहते हैं ना, रिएक्शन टाइम, तो वो फिटनेस के थ्रू इम्प्रूव होता है। एज ए प्लेयर जब आप खेल रहे होते हैं, कोई बॉलर 150 की स्पीड से बॉल कर रहा है, फिर 120 की स्पीड पर आ जाता है, सही। वो स्लो डिलीवरी करता है, तो उस टाइम पे उसके जो है वो रिएक्शन होता है, वो बैटर्स के वो काम कर रहे होते हैं, और वो जब भी काम करेंगे जब वो अच्छा जो है वो फिटनेस वर्क किया हुआ होगा या फिट होगा। और काउंसलर का काम ये होता है कि प्लेयर को जो मेंटली तौर पे जो है वो टफ करना होता है, ठीक है ना, उसको जो जहनी तौर पे उसके ऊपर कोई दबाव है, घरेलू प्रॉब्लम है, या कोई ड्यूरिंग द ग्राउंड उसके अंदर कोई इशू चल रहा है उसके साथ, तो देखना जब प्लेयर आते हैं, टीम बनती है, तो वो डिफरेंट एनवायरनमेंट से आते हैं और डिफरेंट प्लेसेस से आते हैं, तो उनका रहन सहन, उनका खाना पीना सब कुछ अलग होता है। तो जो काउंसलर होते हैं उनका काम ये होता है कि उनको एक सेंट्रल पॉइंट के ऊपर ले आएं और ताकि उन प्लेयर्स को जो है वो उनसे परफॉर्मेंस लें। ज़बरदस्त जी ज़बरदस्त। अज़मत तव्हां जो कोई क्वेश्चन? बिल्कुलु बिल्कुलु, पाण ॻाल्हि कईसीं पे असांजी सकाफ़ती रांदियुनि ते, त साईं अचण सां ई ॿुधायो त कोॾी कोॾी में कबड्डी में को फ़र्क़ु आहे, उहो मां चाहींदमि त कोॾी कोॾी ऐं कबड्डी में फ़र्क़ु कहिड़ो आहे? कबड्डी लैंग्वेज जो फ़र्क़ु आहे, कोॾी कोॾी सिंधी आहे वो कबड्डी है, बाकी साईं चयो पे तो कौन में रूल्स का फर्क है। उसमें कबड्डी में टाइमिंग का होता है, इसमें जो वो जब तक वो बोलते हैं कोडी कोडी के अंदर मतलब आवाज़ कोडी 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 कोडी, जब उनका सांस टूट जाता है तो फिर वो वापस चले जाते हैं। और फिर कोडी कोडी जो है वो हमारा सिंध का ट्रेडिशनल गेम है, ठीक है ना, जिसमें 6 गेम है हमारे सिंध के, जिसमें कि जो है पंजवटी है, कोडी कोडी है, मलाखड़ा है, ठीक है ना, डंकी कार्ड रेस है और शूटिंग बॉल है। ये गेम जो है हमारे सिंध के जो है सकाफती खेल हैं। तो जो हमने अर्ली जो प्रोग्राम में जो हमने डिस्कस किया कि इन गेमों के ऊपर वाकई में कोई जो है वो ज़्यादा वो नहीं है, गवर्नमेंट सतह पर भी मैंने अमूमन ये गेम देखे हैं सिंध गेम्स के अंदर होते हैं, या उसके बाद कोई ओकेजनली कोई मेला हुआ या कोई ऐसा कोई पे जो मेले होते हाँ बिल्कुल, या 14 अगस्त को कोई करवा दिया या 23 मार्च को करवा दिया, जो हमारे जो पाकिस्तान डे सेलिब्रेट करते हैं। अदरवाइज कोई प्रॉपर इनकी एकेडमीज या कोई ऐसा कोई कोचिंग का, जब हम छोटे होते थे हमारे जहाँ में रहता हूँ टंडजाम में, तो मैं खुद देखा करता था एक से एक जो है वो उन्हें कहा करते थे कबड्डर, यानी कबड्डी के प्लेयर को कबड्डर कहते थे, ठीक है ना। तो वो वहाँ पे हमारे यहाँ हुआ करती थी। अब तो मुझे देखे हुए अरसा हो गया कि कोई ऐसा कहीं कोडी कोडी हो रही हो, तो मैं जो है मेहरान टीवी का जो इसमें जो है बड़ा ही जो खराज तहसीन पेश करूँगा उनको कि वो इस किस्म के खेलों को आगे लेकर आ रहे हैं और वो हर साल मुनक्किद करते हैं।
और उम्मीद है कि इससे जो है वो इंशाल्लाह जो हमारे प्लेयर्स भी जो है वो आपको अच्छे नज़र आएंगे और अच्छा एक जो है वो एनवायरनमेंट क्रिएट होगा। हा बिल्कुलु, स्पोर्ट्स ॾाढी ज़रूरी आहे। जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि घणा सारा एतिरा मामलात साम्हूं अची वेंदा आहिनि जो पंहिंजी उन रुटीन में इंसानु एतिरो मसरूफ़ थी वेंदो आहे। कंहिं बि शइ खे मतिलबु तव्हां हिकिड़ी एज ताईं कंहिं शइ खे इंजॉय कंदा आहियो, पूरी लाइफ जॾहिं तव्हांजी हिकिड़ी पंहिंजे ट्रैक ते हले थी त इंजॉयमेंट खां इंसानु ॾाढो हटी वेंदो आहे। हिन तरह जे जेके असां वटि मेला मलाखड़ा थियनि था, हिन तरह जे जेके बि असां वटि गेम्स ये आई कैचिंग इवेंट होते हैं, ठीक है ना, आपकी मतलब अंदरूनी कैफियत को भाते हैं, बिल्कुल। आपकी कैफियत चेंज हो जाती है और मतलब एक महसूर कुन जो है ना वो तबीयत हो जाती है। जी बिल्कुल, आप जो बिल्कुल जो चेंज हो जाते हैं, कुछ चीज़ें ऐसे कलरफुल देखते हैं हम। तो ऐसी इनमें गेम्स के अंदर भी ये होता है, जो एशियन गेम्स होते हैं, नेशनल गेम्स होते हैं, या कोई मेला है या मलाखड़े का इवेंट है या कोडी कोडी का इवेंट है, तो इससे जो है वो मकसद एक अच्छा इम्पैक्ट जाता है मुआशरती तौर पे भी, और फिर जो है लोग सीखते भी है उनको देखकर। आम लाइफ के अंदर हम किसी को धक्का दें या कोई थप्पड़ मार दे तो वो लड़ाई शुरू हो जाती है। हाँ बिल्कुल, स्पोर्ट्स के अंदर जो वो पैशन सबर ॿी ॻाल्हि त असां वटि न पंहिंजे कोर्स वर्क में बि कुझु गेम्स खे इंट्रोड्यूस करायो वेंदो आहे। हाणे कोडी कोडी हिकिड़ो ॿारु सिर्फ़ु पढ़े पियो ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि खे जेकॾहिं वठी अचो पिया, उन्हनि खे ॾेखारियो पिया त हू साम्हूं प्ले थींदे ॾिसे पियो, हू सिखे पियो ऐं इन्वायरमेंट यकीनन चेंज थींदो आहे। तव्हां ज़हन जी जेका कैफ़ियत आहे उहा चेंज थींदी आहे, तव्हां रिलैक्स थींदा आहियो, तव्हां ॿिनि चइनि माण्हुनि सां मिलंदा आहियो, त ॾाढो सुठो हिकिड़ो पॉज़िटिव इम्पैक्ट पवंदो आहे पंहिंजी असांजी इन सोसाइटी में। तव्हां शाम जो 4 बजे अची सघो था हैदराबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में, पंहिंजे ॿारनि खे वठी अची सघो था ऐं तव्हां सुठे तरीक़े सां इंजॉय करे सघो था। अच्छा जी बिल्कुलु, असां पहिरीं ब्रेक ते वञूं, ब्रेक जो टाइम थी वियो आहे। नाज़रीन नंढिड़ो ब्रेक आहे, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नंढिड़ो न्यूज़ ब्रेक आहे, सो वरी जल्दी सां वापसि अचूं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम में। खैरियत सां हूंदा ऐं हाणे जेके मुंहिंजे ख़्याल में तयारियूं हूंदियूं जुमे नमाज़ जूं, पर हिकिड़ी हिन वक़्तु जेका ख़बर आई आहे उहा माड़ी पेट्रोलियम वारनि जी तरफ़ां आई आहे ऐं उन्हनि ॿुधायो आहे त सिंध में गैस जा ज़ख़ीरा दरियाफ़्त थिया आहिनि ऐं तमामु वॾो ज़ख़ीरो दरियाफ़्त थियो आहे ऐं ॿुधायो पियो वञे त रोज़ानो हिन खूह मां 10.5 MMCFD मतिलबु ईअं आहे त जीअं पाण मापो कंदा आहियूं लीटर जो या लीटर हूंदो आहे या किलो हूंदो आहे, ईअं गैस जो हुननि चयो आहे त असांखे रोज़ानो जी बुनियाद ते उतां गैस मिली सघे थी। ज़रूरु तमामु वॾो ज़ख़ीरो आहे ऐं सिंध असांजी ज़रखेज़ आहे, कुदरती वसीलनि सां मालामाल आहे ऐं बसि रुॻो दुआ इहा ई हूंदी आहे हर वक़्तु त इहे जेके कुदरती वसीला आहिनि हिन धरतीअ जे माण्हुनि खे बि नसीबु थियनि, असांखे बि नसीबु थियनि। जी सिंध मां गैस जा ज़ख़ीरा मिलिया आहिनि। कमेंट बॉक्स में सिर्फ़ु इहो लिखियलु हो पंजाब खे मुबारकूं। हा पंजाब खे मुबारकूं ॾिनियूं वयूं पहिरीं सजावल मां जी मिलिया आहिनि ऐं हाणे ताज़ो हुननि जेको वरी चयो आहे। असल में पाकिस्तान हर कुदरती जेको आहे नेमत हासिल आहे, पर असां को नसीब अहिड़ो आहे, को मतिलबु असांजी हालत ॾिसो, पर असांजे मतिलबु हर शइ असांजे मौजूदु आहे। समुंड असां वटि, दरिया असां वटि, हर मौसम असां वटि, पर असांजी बदनसीबी आहे जो असांजे मुल्क एॾो सफ़र करे पोइ स्ट्रगल करे न त अदरवाइज़ अगरि सिंसियरिटी असांजे अगरि मुल्क हलाइण वारनि जी हुजे त असांजो मुल्क हींअर दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में हुजे। हा बिल्कुलु तव्हां ठीकु चयो पिया। ज़राअत असां वटि आहे, सहरा असां वटि आहे, समुंड असां वटि आहिनि, पहाड़ असां वटि आहिनि ऐं असां कुदरती शयुनि सां मालामाल आहियूं, पर उहे यूटिलाइज़ नथियूं थियनि असांजे माण्हुनि ते, असां ते, असांजी पंहिंजी धरतीअ ते उहे शयूं ख़र्च नथियूं थियनि, टोटल वेस्ट पई थियनि। हा बिल्कुलु ॿाहिरि वञनि पियूं ऐं यकीनन तव्हां सही पिया चओ, सोशल मीडिया ते सभु पंजाब खे मुबारकूं ॾियनि पिया त बाबा सिजावल मां गैस जा ज़ख़ीरा मिलिया आहिनि, मुबारकूं पंजाब खे। जी प्लीज़। हाँ, एक बोर्डिंग स्कूल है यहाँ पे टंडोलियार में, राइसाबाद सरगोदियन के नाम, वहाँ जॉब करता था एज ए डायरेक्टर स्पोर्ट्स। वहाँ अंग्रेज़ प्रिंसिपल था, आयरिश था वो, इंग्लैंड में मकसद रिहाइश पजीर था और बड़ा जादीदा आदमी था, हॉलीवुड की मूवीज़ में भी उसने काम वाम किया। वो कहता है दुनिया की आप लकीस्ट नेशन है पाकिस्तानी जो लोग हैं ना, बोलता था यहाँ पे हर किस्म का फ्रूट है, चारों मौसम है यहाँ पर। बोला यहाँ की आबो हवा ऐसी है, बोला हमारे यहाँ तो जो है वो लोग यूरोपियन कंट्रीज़ में जो सूरज को ही तरस जाते हैं कि सूरज निकलेगा कब, उस दिन छुट्टी मनाते हैं। तो बोला ऐसी जो है जगह जो है उसको सिर्फ ये क्या है, ऑनेस्टी की ज़रूरत है यहाँ पर। अगर ऑनेस्टी से चीज़ों को यूटिलाइज़ किया जाए, यकीन करें पाकिस्तान हर चीज़ से माला माल है। जो आप जो ये देख लें ना, कुदरती जो आपने बताया कि अभी गैस निकले, फॉसिल जो इन्हें कहते हैं, ऑयल गैस है, जी हाँ जी हाँ, सारी चीज़ें बोले ये इतना यहाँ पर मौजूद हैं। उसके अलावा खजूर की 150 से ज़्यादा अक़साम है। आप अगर शक्कर रोड़ी चले जाएँ, आम देख लें, लेकिन फल फ्रूट पर क्या कुछ नहीं है यहाँ पर। सिर्फ क्या है, हमारे यहाँ थोड़ी सी ऑनेस्टी की ज़रूरत है, वो अगर आ जाए हर इदारे में, हर चीज़ों में,
तो ये पाकिस्तान जो है दुनिया का बेहतरीन मुल्क होगा। हाँ बिल्कुलु। अच्छा, असां वटि जॾहिं पाण वटि यूटिलाइज़ थींदो न त ईअं नाहे त ॿिए कंहिंखे फ़ाइदो न थींदो, ॿियनि कंट्रीज़ खे, ॿियनि सूबनि खे त छॾियो पर ॿियनि मुल्कनि खे बि फ़ाइदो थींदो, पर ऑनेस्टी नाहे असां वटि, उहा बराबरी नाहे त यकीनन आम माण्हू, आम हर इंसान जेको आहे उहो लोढ़े थो पियो। अच्छा जॾहिं त असां कोॾी कोॾी जी ॻाल्हि कई पे, ऐं उहे प्लेयर्स जेके अचनि था, जेके खेॾनि था, उन्हनि खे बि त पज़ीराई मिले थी न, उन्हनि जो बि त हिकिड़ो जज़्बो जमा थिए थो न। बिल्कुलु लाज़मी ॻाल्हि आहे। जंहिं महिल मीडिया ते ईंदा, माण्हू खे ॾिसंदा, उहो उन शइ जो त वेट कंदा आहिनि। मतिलबु जेका एतिरी महिनत कंदा आहिनि, अगरि हू 3 खां 4 महीना मुसलसल महिनत कनि पिया, एक्सरसाइज़ कनि पिया, खाइनि पीअनि पिया, त उन इवेंट्स जो वेट कंदा आहिनि। असल में तमामु घटि, कोॾी कोॾी तव्हां ॻाल्हि कई, तमामु घटि अपॉर्चुनिटीज़ आहिनि जो हू अॻियां अचनि, आवाम जे अॻियां अचनि, क़िस्मती के अहिड़ा मुक़ाबला थींदा आहिनि त उन्हनि जे लाइ त इहो ई आहे त प्लेटफॉर्म मतिलबु क्रिएट कया वञनि गवर्नमेंट लेवल ते, ॿियनि स्पोर्ट्स खे मतिलबु हथी ॾियारी वञे। असां ॾे हिकु दौर हूंदो हो जो हालांकि रेसलिंग जा पुराने दौर में 80s के कोई बड़े मशहूर होते थे, झारा पहलवान, अच्छा अॼुकल्ह जेके जो मशहूर ई नथो थिए। हालांकि हींअर त वधीक मीडिया फास्ट आहे, सोशल मीडिया ज़मानो आहे, पर कंहिंजो असल में चाह हिते ई मिलंदो आहे। जंहिंमहिल तव्हांजा जेके माण्हू मशहूर थींदा आहिनि, उते ई पोइ माण्हू ॿियनि खे शौक़ु मौजूदु हूंदो आहे। असल में असांजो पूरो जेको क्रिकेट ताईं महदूद रहिजी वियो आहे, ॿियनि स्पोर्ट्स जो हाल कोन्हे। सही सही सही। इसमें देखिए मीडिया का भी रोल है। अगर क्रिकेट को मीडिया नहीं दिखाएगा तो कौन उसको इतना मतलब पसंद करेगा। मतलब मीडिया ने रोल अदा किया ना कि वो सोशल मीडिया के ऊपर इतना चल रहा है, टेलीविजन पे आ रहा है, पूरी दुनिया देख रही है। ये कब तक चलेगा, क्या समझते हैं आप? नहीं देखें, अब ये तो एक चेन बन गई है पूरी। फिर अब जो इतना क्रिकेट की हाइप हो गई है कि उसको स्पॉन्सर्स भी एक शर्ट के ऊपर अगर किसी का लोगो लगाते तो करोड़ों रुपया मिल जाते हैं। बाकी आप जो पूरी शर्ट को अगर उसके लोगो से मतलब लगा दें तो भी आपको जो 5-10 हज़ार रुपये कुछ दूसरे गेम के अंदर देने को तैयार नहीं होता। सही सही। ये मीडिया का रोल है। मीडिया चाहे तो बहुत कुछ कर सकता है। हम और आप मिलकर अगर ये दूसरे गेम्स हैं मतलब और दीगर मीडिया है वो मिलकर दूसरे गेम्स को हाईलाइट करें, जो इन्होंने बात की प्लेटफॉर्म मिलेगा, लोग देखें तो बिल्कुल। क्रिकेट की मिसाल एग्जांपल आपके सामने फुटबॉल है, अगर मीडिया नहीं दिखाएगा तो कौन देखेगा और फिर कौन इतना जो इनको पैसा देगा, इन्वेस्टमेंट करेगा। स्क्रीन जो त यकीनन हिकिड़ो असर थिए थो इंसानी ज़हन ते, उन पर्दे जो, ऐं तव्हां जेका थीम ॾेखारींदव, जेका शइ जंहिं शइ खे प्रोमोट कंदव त उहा ई शइ अॻियां वधंदी। अच्छा जॾहिं असां कोॾी कोॾी जी ॻाल्हि कयूं था त मलाखड़ो इहे सभु बि त असांजूं मक़ामी रांदियूं आहिनि न, जॾहिं इन्हनि खे कीअं पज़ीराई मिली सघे थी भला? ॻाल्हि वरी फिरी उते अची वई त जेको प्लेयर जेको टाइम, असल में मूंखे मल जो शौक़ु आहे, ठीकु आहे, ऐं मल में 24 कलाक रहणु चाहियां थो, ऐं 12 महीना मल खेॾणु चाहियां थो, ऐं छो नथो खेॾां? छो त मूंखे हिते ई का अर्निंग न पई थिए, मूं ते ज़िम्मेदारियूं आहिनि घर जूं, आउं चाहियां थो मुंहिंजे पोयां घर आहे, उन जूं ज़िम्मेदारियूं आहिनि। लाज़मी ॻाल्हि आहे, कहिड़ो बि माण्हू हुजे, अॼु बिल आहिनि, घर जा ख़र्च आहिनि, राशन आहिनि, उनखे पैसो खपे। पैसो न मिलंदो त पोइ हू छॾे पंहिंजो शौक़ु कमाइण जे तरफ़ हलियो वेंदो। जेको वॾे में वॾो जेको मेजर इशू आहे न, उहो बेरोज़गारी आहे। तव्हां स्पोर्ट्स में जेसिताईं इन्वेस्ट न कंदव न, मिसाल अगरि आउं एज़ ए क्रिकेटर अगरि ॾिसो नदीम भाई स्पोर्ट्स ऑफिसर आहे, ठीकु आहे न, स्पोर्ट्स में इन करे एॾो इन्वॉल्व आहे जो हुनखे अर्निंग थिए पई। अगरि नदीम भाई जी अगरि ॿी का जॉब हुजे हा त नदीम भाई स्पोर्ट्स तरफ़ एतिरो थोरी वञे हा। इशू मेरी अगर कोई शॉप हो या कोई बिजनेस हो तो मैं कैसे डेफिनेटली सॼो इशू जेको आहे न उहो सॼो तव्हांजी इन्वेस्टमेंट जो आहे। इन्वेस्टमेंट कंदा, मिसाल तव्हां कोड़ो स्पॉन्सर अची थो वञे, ऐं कोॾी कोॾी इन्वेस्ट थो करियां, ऐं 100 प्लेयरनि खे जॉब ॾींदुसि, ठीकु आहे, उन्हनि खे मंथली सैलरी ॾींदुसि, ऐं हीअ इवेंट कराईंदुसि जंहिंमें हिन इवेंट में हेतिरा पैसा ॾींदुसि। तव्हां ॾिसो 50 त कोॾी कोॾी जा हूंदा, 50 नवां अची वेंदा, ॿीहर असांजे अची वेंदा। इन्वेस्टमेंट आहे। इंडिया छो पियो तरक़ी करे? हू क्रिकेट में इन्वेस्ट त करे ई करे पियो, उहो त उन में त को डाउट ई न आहे। हुननि ॿियनि स्पोर्ट्स में इन्वेस्ट कयो आहे, ऐं दुनिया बि हीअं कयो आहे। दुनिया चाइना ॾिसो, चाइना ओलंपिक में मुक़ाबिलो हूंदो आहे अमेरिका जो ऐं चाइना जो, गॾु पिया हलंदा आहिनि, एॾा मेडल चाइना जी हेतिरी छोकिरी मेडल खटे वेंदी आहे जेके खटी ईंदी असांखे 30 साल थी विया आहिनि। असां हेॾा सारा सोचो कर, हेतिरी छोकिरी नंढी जिम्नास्टिक में अची मेडल खटियो आहे, 10 साल 11 साल, असांखे उहो मेडल खटींदे बि 30-35 साल थी विया आहिनि। असांजी नाअहली जी इंतिहा ॾिसो, छाजे करे? इन्वेस्टमेंट न आहे। उते अगरि केरु जिम्नास्टिक में वञे थो न, मिसाल असां ॾे अगरि केरु यार तूं छा थो करीं, यार आउं क्रिकेट थो खेॾां, हा उहो त ठीकु आहे, पर करीं छा थो?
अच्छा क्रिकेट खेॾा थो, क्रिकेट कमु थोरी आहे, सभिनी ख़बर आहे इहो त फारिग वांदनि माण्हुनि जो कमु सही, आहे, सही। जेको वांदो हूंदो क्रिकेट खेॾंदो, बस हा, छा थो बिल्कुलु, यार मल अॼु ताईं तव्हां कंहिं ॿुधो कंहिं था पुछो यार तूं छा थो यार मल थो खेॾां, त मल त खेॾी थो ठीकु आहे, करी छा थो, हा पैसा किथां थो कमाई, जी। सॼो इशू इहो आहे। तव्हां इहा ॻाल्हि कयो बिल्कुलु ठीकु दुरुस्त ॻाल्हि कयो पिया, असां वटि अकेडमीज़ में त कोन्हनि न, तव्हां जॾहिं ॻाल्हि कयो त चाइना जी 11 इयर्स अकेडमीज़ ते ॾिसो आऊं पे अकेडमी ते ख़र्च कयां थो, क्रिकेट जूं अकेडमीज़ छो आहिनि, कुझु न कुझु त माइटनि खे आसरो आहे न, को पाकिस्तानी टीम में खेॾे वेंदा, को PSL खेॾे वेंदा, को डिपार्ट कुझु न कुझु आसरो आहे न, ॿियनि में को आसरो ई कोन्हे, मतिलबु अर्निंग, हा तव्हां अर्निंग विझो, तव्हां हींअर गवर्नमेंट ऐलान करे विया असां 50 मल जे पहलवाननि खे जॉब ॾींदासीं, 50 नौकरियूं ॾींदासीं, प्लस में इहे इवेंट कराईंदासीं, प्लस में असां 8 डिपार्टमेंट था खोलियूं जितां बि नौकरियूं मिलंदियूं, ॾिसो कीअं थो मल खे फ़रोग़ मिले। सही सही इन्वेस्टमेंट आहे कोन, इन्वेस्टमेंट किथां अचे पैसो, पाकिस्तान में ख़बर पूरो सूरो आहे। जी जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ठीकु चई रहिया आहियो। उन खां अलावा हिन तरह जा जेके बि असां वटि स्केजुअल्स अचनि था, कुझु बि का बि गेम आहे जंहिंखे सुठे तरीक़े सां अरेंज करायो वञे पियो, त उनजो सोसाइटी ते छा इम्पैक्ट पए थो, जॾहिं तव्हांजा कमेंट्स बि एड करणु चाहींदासीं असां प्रोग्राम में। ॾिसो इहो हिकिड़ो सम्झो त ऊंदाहि में चवंदा आहिनि न हिकिड़ो ॾीओ ॿारणु, हा कमु बिल्कुलु हूंदो आहे, बिल्कुलु इहो जसो हुजे पंहिंजी मदद पाण या इहे जेके आहिनि इहे ई शयूं ज़िंदा करे वेठियूं आहिनि, अगरि थोरी घणी जेका सकाफ़त ज़िंदा आहे उहा इन जे करे ई आहे। भला कुझु मिसाल कुझु मल जो पुटो थियो, वाह महिराण TV वारनि प्रोग्राम कयो या कुझु ॿियनि कयो, इन जे करे ई आहे, अगरि इहे बि बंदि थी वञनि त पोइ सम्झो त इन शइ खे तव्हां दफ़न करे छॾिजो। जीअं असांजूं काफ़ी रांदियूं हाणे ख़तमु थी चुकियूं आहिनि, त इनखे जेतिरो जस ॾिजो ओतिरो घटि आहे, छो त इन्हनि जे करे ई त रांदियूं हलनि पियूं। अगरि इहो बि जेका थोरी घणी आहे, अगरि इहो बि ख़तमु थी वञे त पोइ त इहो स्पोर्ट्स जी ख़तमु थी वेंदी। बिल्कुलु बिल्कुलु अज़मत, असांखे ब्रेक ते वधिणो आहे अॻियां, ब्रेक जो टाइम थी वियो आहे। नाज़रीन नंढिड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में, ऐं सुबुह महिराण हिन वक़्तु अव्हां ताईं लाइव पहुची रहियो आहे, तव्हां स्क्रीन ते असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो, ऐं असां वटि महिमान मौजूदु आहिनि, SM नदीम साहब मौजूदु आहिनि, जुनैद मेमन मौजूदु आहिनि। SM नदीम साहब खां भी असां कमेंट्स वठणु चाहींदासीं, इस तरह के जो भी प्लान्स हमारे सामने आते हैं तो उसका इम्पैक्ट हमारी सोसाइटी पे किस तरह जाता है, और ये पॉजिटिव इम्पैक्ट यकीनन एक अपना अमल दखल इंसान की ज़िंदगी में रखता है। अरे बिल्कुल आपने सही कहा, अमल दखल बहुत ज़्यादा होता है। देखिए अगर पंजाब का कल्चर अलग है, सिंध का अलग है, इंडिया डिफरेंट कंट्रीज़ हैं, अमेरिकन हो गए या यूरोपियन कंट्रीज़ हैं, उनका सबका कल्चर और रहन सहन, उठना बैठना, ज़बान तक अलग अलग है। अगर कोई प्रोग्राम ऐसा होता है, स्पोर्ट्स की एक्टिविटी होती है तो इंटरमिंगल होते हैं लोग, तो एक दूसरे से रिलेशन बनते हैं उनके, वो उनका कल्चर देखते हैं। ये भी एक नॉलेज है, मतलब इल्म कह सकते हैं इसे आप, कि जो है वो इस तरीके से जो वो हासिल करते हैं कि अमेरिका के अंदर इस तरीके के लोग जो वो ड्रेस पहनते हैं, वो ऐसे कहते हैं, ये ज़बान बोलते हैं, या पंजाब से कोई यहाँ पर आया है तो वो यकीनन हैदराबाद में आके कुछ ना कुछ सीखेगा, यहाँ के लोगों से मिलेगा, दोस्तियाँ बढ़ेंगी, सोशल रिलेशन होंगे उनके, तो इसका बहुत ज़्यादा असर पड़ता है। और फिर रिलेशन जब आपके बनते हैं तो फिर आपको पता है कि जो है और मज़ीद जो है उनसे और मज़ीद रिलेशन बनना शुरू हो जाते हैं। तो ये जो एक्टिविटीज़ होती हैं स्पोर्ट्स की, ये बहुत ज़्यादा जो है ज़रूरी होती हैं, जो सोसाइटी के ऊपर जो इम्पेक्ट करती हैं वो ज़्यादातर यही करती हैं। आप ये देख लें कि स्टूडेंट लाइफ के अंदर आदमी मेमोरेबल टाइम जो है वो यही कहता है कि मैंने फ़लाना तकरीरी मुकाबले में हिस्सा लिया था, या कोई गेम खेला था, या मैंने कोई अचीवमेंट की थी। बाकी कोई ये नहीं कहता कि मैंने भाई इस सब्जेक्ट में जो है ये पढ़ा था या वो पढ़ा था, ये कोई नहीं कहता। सिलेबस तो याद नहीं होता। हाँ बिल्कुल। तो जो मेमोरेबल टाइम इंसान जो गुजार रहा होता है वो यही होता है कि आप किसी इवेंट में हिस्सा लेते हैं, या कोई को करिकुलर एक्टिविटी में हिस्सा लेते हैं, या स्पोर्ट्स के अंदर लेते हैं। तो वो फिर सारे हम जब खेला करते थे तो अब हम उस टाइम पे लोग हमें बताते थे, हम सोचते थे ये पता नहीं क्यों सारे दिन ये कहानियाँ सुनाते हैं हमें। हाँ, तो अब हमें एहसास होता है कि वाकई में जो है वो लोग सही कहा करते थे कि उस टाइम को याद करके जो है एक जो है कैफियत जो है चेंज हो जाती है इंसान की। सही। और स्पोर्ट्स के जरिए देखें, बॉक्सिंग को आप ले लें कि बॉक्सिंग जब खेल रहे होते हैं तो कितनी ज़ोरदार मुक्के पड़ रहे होते हैं। अगर आम लाइफ के अंदर किसी को कोई, मैंने बताया इससे पहले भी कि कोई मुक्का मार दिया, कोई लड़ाई झगड़ा शुरू हो जाता है। अच्छा, फिर वो मुक्के खाने के बाद फिर उसके बाद भी शेक हैंड करते हैं आखिर में। सही बात। तो ये भी एक जो है वो डिसिप्लिन है, मतलब बर्दाश्त सीखता है। तो अच्छा, स्पोर्ट्स की वॾी सुठी ॻाल्हि इहा आहे त असां में उहो डिसिप्लिन पैदा थींदो आहे, असां में बर्दाश्त जो मादो पैदा थींदो आहे, ऐं 4 शयूं हूंदियूं आहिनि, विन विन,
विन लॉस विन और लॉस असां ये 4 ई कंडीशन्स सम्झंदा आहियूं गेम जे अंदरि स्पोर्ट्स जे अंदरि। अच्छा जुनैद, तव्हांजो मेमोरेबल टाइम नंढपण जो, जीअं एसएम नदीम साहब ॻाल्हि कयो त असांखे सिलेबस यादि कोन हूंदो आहे त बाबा हूअ शइ मां उते पढ़ी हुई, या 14 नुक़्ता क़ाइदे आज़म जा मूं एॾा यादि कया, यकीन कयो 14 नुक़्ता, पर मूंखे हिकिड़ो नुक़्तो बि यादि कोन्हे को। पर इहो ज़रूरु यादि आहे त किथे किथे छा छा प्ले कयो आहे। तव्हांखे यादि हूंदो कम 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 वर्क वर्क। हा, उहो त हिते प्रोग्राम में मतिलबु चई यादि थी वियो आहे। जुनैद, तव्हां ॿुधायो कोई मेमोरेबल तव्हांजी गेम, तव्हांजी पार्टिसिपेशन स्कूल कॉलेज और यूनिवर्सिटी? अच्छा, स्कूल टाइम ते मतिलबु मूंखे क्रिकेट जो शौक़ु त हो, पर मूंखे एतिरा मौक़ा न मिलिया, जेका हक़ीक़त आहे। स्कूल खां पोइ मुंहिंजा प्रॉपर क्रिकेट खे वधीक मूंखे स्कूल खां पोइ मूं खेॾणु स्टार्ट कई। खेॾंदा हुआसीं स्पोर्ट्स, तव्हांखे ख़बर आहे स्कूल्स में एतिरो स्पोर्ट्स जो ध्यानु घटि असांजे टाइम ते घटि थींदो पियो वियो, त मतिलबु एॾो कोन हूंदो। खेॾी आहे स्पोर्ट्स, काफ़ी खेॾी आहे, ऐं मतिलबु एतिरियूं का यादगिरी काॾी कान्हे। बहरहाल सही आहे, अहिड़ो को शेयर करण जहिड़ी का शइ न आहे। सही ज़बरदस्त जी, मतिलबु मूं सम्झो त तव्हां ॿुधाईंदो त मूं फलाणे हंधि प्ले कयो, पहिरियों मुंहिंजो ॾाढो सुठे तरीक़े सां हिकिड़ो ऑडियंस जे साम्हूं रहियो, कॉन्फिडेंस डेवलप थियो। वेल, एसएम नदीम साहब मौजूद हैं, तव्हां ॻाल्हि कई, आपसे भी हम पूछना चाहेंगे वो मेमोरेबल टाइम जो आप याद करना चाहें सुबह मेहरान में, शेयर करना चाहें हमसे, हमारे नाज़रीन से। नदीम भाई बहुत हैं। नहीं, असल में क्या है, मैंने जो अपने स्पोर्ट्स करियर जो आगाज़ किया वो क्रिकेट से किया है। जुमेरात वाले दिन पाकिस्तानी मूवी आया करती थी, नदीम, शबनम, वहीद मुरादीन की। तो हमारा घर काफ़ी बड़ा था, तो मुझसे जो बड़ा भाई और मैं, अब हम सोचते थे कि ये मूवी हमने देखनी है पाकिस्तानी, मतलब वीक में एक ही आती थी, तो उसके लिए हम लोग जो है रात को जागते थे। तो क्या करते थे, क्रिकेट से जो है ना वो हम लोग, भाई मेरा बैटिंग करता था, मैं बॉलिंग, तो हम लोग जो ये फिर ऐसे करते करते हम वो क्रिकेट खेलने शुरू हो गए। ठीक है, जब हमने देखा एक दो जगह ट्रायल दिए, यहाँ तो कोई चांस ही नहीं बन रहा, तो फिर फुटबॉल की तरफ में मूव हो गया। फुटबॉल भी मैंने काफ़ी खेली, मतलब नेशनल लेवल तक खेली। उसके बाद देखा वो भी टीम गेम है, तो मुझे किसी ने कहा कि यार आप जो है वो दौड़ते बहुत अच्छा हो, रनिंग बहुत अच्छी करते हैं, तो फिर मैं एथलेटिक की तरफ चला गया। फिर उसमें मुझे एक ये सेटिस्फेक्शन ज़रूर मिली कि मैंने खुद ही करना है, जो कुछ करना है, रेस जीतनी है मैंने खुद ही जीतनी है। तो अल्हम्दुलिल्लाह मैंने नेशनल लेवल तक खेला, और मुझे 13-14 साल तक सिंध में जो है शायद ही किसी ने हराया होगा जब मैं खेलता था। अच्छा। हाँ, किसी भी इवेंट के अंदर। हैदराबाद में तो सवाल ही पैदा नहीं होता था कि मुझे कोई हरा दे। सिंध में जो इवेंट मैंने खेले, तो मेरा जो मेमोरेबल टाइम है वो है मैं यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन, जो आजकल हायर एजुकेशन कमीशन है, उसकी तरफ से जो है मैंने सिल्वर मेडल लिया था 800 मीटर रेस में। तो उसमें जो मेरे साथ जो लोग दौड़ रहे थे वो सारे नेशनल लेवल के प्लेयर्स थे, और मैं उनमें काफ़ी जो वो छोटा था, तो उसके अंदर जो है वो मैं 800 मीटर के अंदर जो वो रेस जीता था। तो वो मेरा मेमोरेबल टाइम जो आप कह सकते हैं। माशाल्लाह जी, माशाल्लाह। अच्छा, आपके बेटे भी स्पोर्ट्स में मैंने देखा है, उनको भी काफ़ी दफ़ा आपके ही अकाउंट पे स्क्रॉलिंग करते हुए, और मैंने लाइक भी किया है, तो वो माशाल्लाह से इसी फील्ड में आए। किस तरह आपने क्या सोचा था कि कोई स्पेसिफिक फील्ड या उनका शौक़ था? नहीं, कुछ तो उनका भी था। असल में क्या है कि वो कुछ चीज़ें रह जाती हैं ना इंसान से, तो जो मेरे साथ तो कोई सपोर्ट ऐसी थी नहीं। मेरे फादर को तो पता ही नहीं था स्पोर्ट्स का, ठीक है ना, वो थोड़ा सा पॉलिटिशियन कह लें, और इलेक्शन वगैरह जीता करते थे, वो काउंसलर थे। तो उन्होंने कभी जो पर ये रोका भी नहीं मुझे कि भाई आप नहीं खेलो या नहीं करो। तो अखबार वगैरह में या टीवी पे कोई आती थी मेरी, तो मैं बताता था, अब जी मेरा ये आया, तो मुझे शाबाश दिया करते थे, वेरी गुड। तो जो चीज़ें मैं नहीं कर सका ना, तो मैं सोचता हूँ मैं अपने बेटे से वो करवाऊँ। तो मैं क्रिकेट का उस टाइम में बड़ा जुनून था हमें, पर वो हालात ऐसे पैदा हो गए, मौके नहीं थे, तो फिर वो मैंने छोड़ा। तो फिर मैंने सोचा कि इसको मैं जो है क्रिकेटर बनाऊंगा। तो मैं तो इंसिडेंटली एथलेटिक में आ गया, क्योंकि हमारे यहाँ तो वजूद ही नहीं था। जिस शहर में मैं रहता हूँ कि एथलेटिक होता क्या है, कितने इवेंट होते हैं, 22 मुख्तलिफ इवेंट होते हैं, तो ज़्यादातर लोग, तो वो इसी वजह से फिर मैं स्कूल है राजदाबाद, उसके बच्चे ला रहा था, तो मेरा बेटा भी खड़ा हो गया कि जो है मैंने, बाबा मैं भी जाऊँगा। ट्रायल देने आ रहे थे यहाँ नया स्टेडियम। तो ये कोई बात है 2017-18 की, जब वो अंडर 13 था। तो उस टाइम पर जब वो किट पहन के वो आ गया, तो जब उसने ट्रायल दिए तो वो 20 लड़कों के अंदर उसका नाम आ गया, मेरे बेटे का। तो 20 में नाम आया, तो फिर उससे ये सिलसिला चला। फिर सेकेंड ईयर टीम में तो नहीं आया वो, वैसे ये 16 की टीम होती है। तो फिर उसके बाद नेक्स्ट ईयर जो है फिर वो 13 के ट्रायल हुए, मैं बच्चे लेकर आया, वो आया। फिर उसके बाद फिर ये ऐसे सिलसिला चला। फिर ये कि वो किसी ने मुझे कहा कि यार आप ऐसा करो, ये दौड़ता बहुत अच्छा है, इसको क्रिकेट छुड़ा के आप जो है ना वो एथलेटिक कराएं। जी हाँ। तो मैंने कहा अगले साल आप देखना। तो फिर अगले साल फिर वो अल्हम्दुलिल्लाह टीम में भी आ गया, और फिर जो वो सारा सिलसिला अब ये कि अच्छी क्रिकेट खेल रहा है और मेहनत करेगा तो और आगे चला जाएगा। ज़बरदस्त जी, ज़बरदस्त। अच्छा, तव्हां अज़मत कोई सवाल करण चाहियो? जी जी बिल्कुल। एसएम नदीम साहब, आप मुख्तलिफ स्कूल्स में स्पोर्ट्स ऑफिसर हैं,
क्या देखते हैं कि मतलब हम जब ग्रास रूट की बात करते हैं कि हम बात कर चुके हैं कि गवर्नमेंट की तरफ से कोई सहूलत नहीं है, कोई फैसिलिटी नहीं है, कोई मतलब कि इंतज़ाम नहीं है, प्राइवेट स्कूल वाले किस तरीके से इसको मैनेज करते हैं स्पोर्ट्स को, या वहाँ पे भी सेम हालत है, यही हालात हैं जो नहीं? प्राइवेट स्कूल वाले भी क्या करते हैं कि वो साल में कोई एक एनुअल डे बना लेते हैं या स्पोर्ट्स वीक रख देते हैं, स्पोर्ट्स डे रख देते हैं, पर वो करके वो भी जान छुड़वा लेते हैं। अदरवाइज जो उनकी पार्टिसिपेशन हैदराबाद की स्पेशली मैं बात करूँगा कि ना होने के बराबर ही होती है। ठीक है ना, 2-4 स्कूल ऐसे हैं जो करते हैं, हयात गर्ल्स कॉलेज है कैंट वाला, वो उनको मैंने देखा है एक्टिवली पार्टिसिपेट करते हैं। सिटी स्कूल है, बीकन है, उनके कुछ बच्चे करते हैं। बाकी पब्लिक स्कूल है, अब वो थोड़ा सा एक्टिव हो गया है, पहले ख़त्म हो गए थे वो भी करते हैं। बाकी अदरवाइज तो हमने देखा ना इन स्कूलों के पास ज़्यादातर मोस्टली स्कूल जो है उनके पास ग्राउंड ही नहीं है, तो वो क्या एक्टिविटी करवाएंगे, कोई स्मॉल एरियाज एक्टिविटीज करवाते हैं। अच्छा, ये तो देखिए रूल में होगा ना, जब ये लाइसेंस लेते हैं रजिस्ट्रेशन का स्कूल्स का, तो उसमें ग्राउंड तो वो दिखाते होंगे ना। बिल्कुल, देखें जब इनको रजिस्ट्रेशन मिलती है तो उसके अंदर एक तो डायरेक्टर स्पोर्ट्स, ठीक है, दूसरा लाइब्रेरी। जी जी बिल्कुल, ये 2 चीजें जो वो मैंडेटरी होती हैं कि ये होनी चाहिए, क्योंकि देखें ये फॉर्मल एजुकेशन तो हर स्कूल में हाँ वो करी ये रहा होता है, तो जो साइड में होते हैं उनको ये चाहिए, तो डेफिनेटली वो दिखाते हैं। तो इसी सिलसिले में मुझे वो स्पोर्ट्स वीक कर लिया या एनुअल डे कर लिया, तो ग्राउंड तो हमारे यहाँ तो बड़े बड़े जो इदारे हैं, स्कूल हैं, उनके पास भी नहीं है, तो और गवर्नमेंट के पास है, उसमें भी अब ये सैयद सरदार अली शाह साहब हैं, जब से ही आए तो हमारे सिंध कॉलेज गेम जो वो 2-3 साल से रेगुलर होने लगे। बिल्कुल बिल्कुल, अब ये छठे हुए थे, अब अंदाजा कर लें कि सिंध को बने हुए एजुकेशन डिपार्टमेंट कब से चल रहा है और ये वो सारी चीज़ें हैं, तो ये छठे सिंध कॉलेज गेम्स हुए थे, अब नेक्स्ट ईयर 7वें होंगे, तो इन्होंने इनिशिएटिव लिया है। तो उसकी वजह से क्या होता है कि देखें बच्चों के अंदर एक जो मुकाबले का अवसर पैदा होता है, पर उनको भी पता लगता है कि स्पोर्ट्स हो रही है कुछ। सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा जुनैद, तव्हां खां पुछणु चाहींदासीं, जंहिंखे पाण कैरियर काउंसलिंग चऊं था, उहो माण्हू जेको जंहिं फील्ड में परफेक्ट आहे या परफेक्ट न बि खणी चऊं, इंट्रस्ट उन ॿार जो आहे, त असां वटि मोस्टली ईअं ॾिठो वेंदो आहे, या असां वटि सक्सेस स्टोरीज़ जॾहिं ईंदियूं आहिनि साम्हूं, त हमेशह मां मोस्टली सक्सेस स्टोरीज़ में इहो ॿुधो आहे त हा फलाणी असांजी फील्ड हुई, उन खां पोइ असांखे हीउ चांस मिलियो, या कोइंसिडेंटली असां हिन फील्ड में आयासीं त असां कामयाबु थियासीं। इन बाबति तव्हांजी गुफ़्तगू असां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहींदासीं, त उहो ॿार जेको जंहिं फील्ड में तव्हां सम्झो था त इंट्रस्ट रखे थो, त उनखे उन तरफ़ ई पुशअप तव्हां कयो। असल में पेरेंट्स भी मजबूर आहिनि, तव्हांजो ऑप्शंस कोन आहिनि। तव्हां पाण उहा ई ॻाल्हि कई त असांजे स्पोर्ट्स में जेका मिसाल अगरि केरु कैरियर ठाहिणु चाहे थो त हुनखे ख़बर आहे त असां क्रिकेट में ई कैरियर ठही सघे थो। तव्हां इहो तॾहिं पंहिंजे ॿार खे आज़ादु छॾे सघो था जॾहिं तव्हांखे ख़बर हुजे त हीउ जंहिं फील्ड में वेंदो उन फील्ड में हिनजो फ्यूचर आहे। हाणे असांजे तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े काफ़ी वक़्तु ताईं त इहो ई हो त मेडिकल इंजीनियरिंग बि डॉक्टर या इंजीनियर, छो त ख़बर ॿिए पासे को अहिड़ो को आहे कोन। ऐं हक़ीक़त बि आहे असांजे हींअर IT पूरी दुनिया में सम्झो त वॾे में वॾी इकनॉमी बि आहे ऐं वॾे IT खां वधीक का बि शइ कोन्हे। असांजो IT में छा आहे, मोनिटाइज़ेशन असांजे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु यूट्यूब ते आहे, असांजे फेसबुक, असां अञा ताईं असांजी मतिलबु ॾिसो इहे टॉक्स त थी सघनि थियूं न। अगरि मिसाल अगरि फेसबुक जो ऑनर मार्क ज़ुकरबर्ग आहे त हुन सां को मिलण को एज़ ए कंट्री ऑनर या कंट्री जी मतिलबु तव्हां प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर तव्हां मीटिंग करे सघो था न, हुनखे इन शइ तव्हां आमादा करे सघो था, तव्हां मोनेटाइज़ेशन असांजी खोलियो। ॾिसो अगरि तव्हां फेसबुक जी मोनेटाइज़ेशन खोलियो था त फेसबुक इंस्टाग्राम आहे या त ऑटोमेटिकली केतिरी रोज़गार थी वेंदो, केतिरा माण्हू फेसबुक ते कमु कनि था, केतिरी अर्निंग थींदी। त असांजे इन शइ ते वर्कआउट थिए ई नथो। असांजे लिमिटेड मतिलबु सोर्स ऑफ जेको कमाई आहे उहा लिमिटेड डिपार्टमेंट्स में आहे। ख़बर आहे भाई हिते 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 वधीक ऑप्शन असांजे कोन्हनि। अगरि असांजे केरु ॿार स्पोर्ट्स खेॾणु चाहे थो त हुनखे इहो ई चवंदो आहे क्रिकेट खेॾ वधि में वधि, ॿियो त कंहिंमें फ्यूचर ई कोन्हे। ईअं ई असांजे ॿियनि कैरियर्स में बि आहे त असांजे लिमिटेड ऑप्शन्स आहिनि जंहिंखे असां हुननि खे न त असां अगरि इन ते वर्कआउट कजे हर तरफ़ तव्हां इन सां बेरोज़गारी बि घटि थींदी। केतिरो मतिलबु तव्हां IT हींअर केतिरो पूरी दुनिया केतिरो कमाए पई, केतिरो इन मां जेको जेतिरा बि IT सां कनेक्टेड माण्हू आहिनि टोटली हींअर बिलियनर्स उहे थी विया आहिनि। ॾिसो हीअं जेके बि बिलियनर्स आहिनि उहे मोस्टली IT वारा आहिनि। अब केरु इंस्टाग्राम वारो, केरु व्हाट्सअप वारो, केरु फेसबुक वारो, केरु ट्विटर वारो आहे। सो इहो ई हले पियो। पर असांजे सो इहो ई इशू आहे, असांजे ऑप्शन्स लिमिटेड आहिनि। ॿार पंहिंजी मर्ज़ी सां करणु त चाहे थो पर आया पोइ हुन में फ्यूचर आहे या कोन्हे, इहो बि त मसइलो आहे न। पोइ इहो आहे त मैनेज थी सघे थो त क़रीब तर
क़रीब तरफ़ हा ठीकु आहे हिन में थोरो फ्यूचर बि आहे ऐं हिन में तुंहिंजो शौक़ु बि आहे हिन में तरफ़ हलियो वञे सो इहो बि आहे सो पर नसीब जी बि ॻाल्हि आहे यकीनन यकीनन बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ठीकु चई रहिया आहियो ऐं वधीक असां नाज़रीन गुफ़्तगू जे सिलसिले खे जारी रखंदासीं वक़्तु थी वियो आहे नंढड़ी साही जो अवां कारे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं तव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अज़मत का ख़बर बारदाने जूं ख़बरूं जाम पियूं अचनि त असांजे मुख़्तलिफ़ शहरनि मां बारदानो न मिलियो आहे ख़रीदारी सेंटर न खुलिया आहिनि उन्हनि खे कणिक जो उहो अघु न पियो मिले आबादगारनि जा मुख़्तलिफ़ शहरनि में हिन वक़्तु एहतिजाज आहिनि जेको पाण न्यूज़ ब्रेक ते हलियासीं उन में ॾिठोसीं पिए त बारदानो न पियो मिले ज़ाहिरा इहो वॾो अलमियो आहे त जॾहिं फ़सुलु लहंदो आहे त या त कमान जो अघु किरी पवंदो आहे कणिक जो अघु किरी पवंदो आहे आबादगारनि जूं दाऊं इहे आहिनि त असां कर्ज़ ते दवाऊं खणी जेको आहे उहो उपत कईसीं ऐं हाणे जॾहिं असांजे फ़सुलु लथो आहे त असांखे उहो अघु न पियो मिले मुर्गो असां वधीक कर्ज़ी थियूं पिया ऐं ख़रीदारी सेंटर न खुलण जे करे ज़ाहिरा सरकारी अघ ते उहा कणिक ख़रीद न थी सघंदी आहे न वरी टारगेट पूरो थी सघंदो आहे सो उनखां पोइ वरी हुनजो इफेक्ट ईअं पवंदो आहे त अॼु खां 2 या 3 महीननि खां पोइ चयो वेंदो आहे त अटे जो बहिरान आहे असां कणिक ख़रीद न कईसीं ऐं पोइ उहो अटो वरी वधीक महांगो कयो वेंदो आहे या वरी ब्लैक ते अटो मिलंदो आहे सो इहा सूरत हाल आहे असांजे केतिरनि ई शहरनि में हिन वक़्तु एहतिजाज जी मुज़ाहिरा हली रहिया आहिनि त असांखे बारदानो बि ॾियो ऐं गॾोगॾु ख़रीदारी सेंटर खोलियो त जीअं असां कणिक कंहिं सुठे अघ ते विकिरो करे सघूं ॿियो न त भला गवर्नमेंट अघु जेको 4000 आहे उन ते विकिरो कयूं हिन वक़्तु छा पियो थिए जो वापारी 2500 2200 किथे किथे त 2000 रुपए में हू फी मण ख़रीद करे रहिया आहिनि तो इहा सूरत हाल आहे ज़ाहिरा तकलीफ़ ॾींदड़ सूरत हाल आहे आबादकारनि जे लाइ त उन्हनि खे वक़्त ते बारदानो न मिले वक़्त ते उनखे फसलुनि जो विकाम जे नज़ारा मौसम ख़राबु आहे उहो किथे मतिलबु त उहो रखंदा कणिक या गोदाम न आहिनि असां वटि ऐं उन सां गॾोगॾु जेके कणिक जेका बीठल आहे ज़रा बरसाति थींदी त उहे फसलुनि जा लुड़ी वेंदा सो इहा सूरत हाल आहे ताहिरा हा बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया जेको ॿियो स्पेल शुरू थी चुको आहे बरसातुनि जो बलोचिस्तान में ऐं अज़मत स्टार्टिंग में तव्हां जेका ॻाल्हि कई त अॼु त सिज पंहिंजे आबताब सां मौजूदु आहे ऐं कंहिं कंहिं वक़्तु माना सफ़ा बादल छाइजी वञनि पिया मां आयसि पई त सिज यकीननि पंहिंजे आबताब सां मौजूदु हुयो पर वरी बादल छाइजी वञनि पिया मौसम ॾाढी ख़ुशगवार थी वञे पई ईअं ई जेकॾहिं असां वटि बरसातुनि जो सिलसिलो फ़िलहालु त ॿुधायो वियो आहे त बरसातूं उन तूफ़ानी वे में असां वटि कोन थियूं अचनि पर जेकॾहिं असां वटि बरसातूं अची वञनि थियूं त यकीनन ज़मीदारनि खे नुक़सानु थिए थो फसलनि खे नुक़सानु थिए थो ऐं वरी बि फिरी गिरी इहा साइकिल आहे न इंटरलिंक्ड आहियूं पाण वरी असांखे नुक़सानु ज़रूरु थिए थो नाज़रीन असां अॻियां वधूं था अॼु जो प्रोग्राम ज़राअत ते त कोन आहे पर असांजो प्रोग्राम स्पोर्ट्स ते ज़रूरु आहे त हुनखे असां अॻियां वधायूं था असांजी ॻाल्हि ॿोल हले पई एस एम नदीम साहिब जन सां जुनैद सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई वरी स्टार्ट कयूं था पंहिंजी कचहरी जे सिलसिले खे अच्छा का मेमोरेबल उहा मोमेंट जेका तव्हां असां सां शेयर करणु चाहियो तव्हांजी उन स्टूडेंट लाइफ जी ॿुधणु चाहींदासीं असां स्टूडेंट लाइफ की बस यही है कि वो यूनिवर्सिटी से मैंने फिजिकल एजुकेशन में जब मास्टर्स किया जी तो उस टाइम में थोड़ा हालात मेरे लिए बड़े मुश्किल थे आई वॉज ब्लाइंड क्योंकि लेट हो गया था मैं और मेरी शादी भी हो चुकी थी स्टूडेंट जब मैं पढ़ रहा था अच्छा अच्छा जी जी तो खेल रहे थे और फिर शादी हो गई तो फादर ने कहा कि यार अब जॉब शॉब करो कोई शादी हो गई तुम्हारी तो फिर मैंने अपने अब्बा को कहा कि अगर मेरी बैचलर के अंदर फर्स्ट पोजीशन आ जाती है तो मैं मास्टर्स करूँगा और नहीं आएगी तो फिर मैं जो है इसको छोड़ दूँगा तो अल्हम्दुलिल्लाह मैंने बैचलर में भी फर्स्ट क्लास फर्स्ट किया और मास्टर्स में भी फिजिकल एजुकेशन में और जो मैं यहाँ पे टीवी पर बैठकर जो बातें कर रहा होती ये वो पढ़ा हुआ ही है मेरा वो उसी टाइम का पढ़ा हुआ है या जो एक्सपीरियंस गेन किया मैंने तो वो जो मैंने पोजीशन ली फिर उसके बाद जो वो कॉन्वोकेशन होता है उसमें मेडल पहनना ही तो वो एक मेरे लिए मेमोरेबल टाइम था सही 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 वो एज़ाज़ जी ॻाल्हि बि आहे यकीनन तव्हां मेडल पायो ऐं तव्हांजी ज़िंदगी जो यादगार लम्हो तव्हांजी महिनत जो उहो फल जुनैद तव्हांजा फेवरेट जेके बि स्पोर्ट्स जी दुनिया में शख़्सियात तव्हांजी फेवरेट आहिनि उहे असां ॿुधणु चाहींदासीं स्पोर्ट्स जी दुनिया में अगरि जेके बि ॾिसो जेको बि हाई लेवल ते पहुचे थो या जेको दुनिया में जेके नंबर 1 आहिनि उहे सभु ग्रेट आहिनि न सिर्फ़ु क्रिकेट ऐं अगरि जेके बि स्पोर्ट्स आहिनि या जेके बि फुटबॉल जी ॻाल्हि कजे जीअं रोनाल्डो आहे मेसी आहे या अगरि रनिंग जी ॻाल्हि कजे त यूसेन बोल्ट आहे या अगरि स्क्वैश जी ॻाल्हि कजे त जहांगीर ख़ान आहे जानशेर ख़ान आहे इहे सभु हीरोज़ आहिनि इहे सभु क्रिकेट जी ॻाल्हि कजे त मुंहिंजी जेका फेवरेट जेका टीम हूंदी जेका एॾो शौक़ सां ॾिसंदो हुओ इवन तव्हां इमेजिन कयो त पाकिस्तान खे हाराइणी दुआ कंदुसि ऑस्ट्रेलिया खे खटणी दुआ कंदुसि
ऐं उन टाइम ते छा ऑस्ट्रेलिया जी टीम हूंदी हुई, मतिलबु जेके मुंहिंजी जेका ड्रीम टीम जेका मूंखे वणंदी उहा जेका 96 खां पोइ जेका ग्रोथ थी ऑस्ट्रेलिया जी, वरी 99 वर्ल्ड कप खटियो, 2003 वर्ल्ड कप खटियो, 2007 वर्ल्ड कप खटियो, इहा टीम मतिलबु इन में सभु मुंहिंजा जेके मुंहिंजा फेवरेट प्लेयर, जंहिंमें नहीं मेरे मोस्ट फेवरेट जो थे वो थे शेन वॉर्न, सबसे मोस्ट फेवरेट, ग्लेन मैग्रा, फिर वो गिलक्रिस्ट होता था, मैथ्यू हेडन होता था, और डेमन मार्टिन होता था, उसके अलावा फिर साइमंड्स होता था, रिकी पॉन्टिंग होता था। तो ये हाँ सारे मतलब कि मेरे मोस्ट फेवरेट प्लेयर थे, और मतलब ये मुंहिंजा सम्झो त उहा फेवरेट प्लेयर। उनखां पोइ वरी जीअं क्रिकेट जो वरी पोइ आस्ते ऑस्ट्रेलिया जो शो खटियो, पोइ वरी हाणे त असां फुल टाइम पाकिस्तान खे सपोर्ट कंदा आहियूं। हाणे त इहो ई दिलि चवंदी आहे पाकिस्तान खटे। हा पाकिस्तान खे बि ॾिसूं था न, ॾिसो न वरी तव्हां उहा ॻाल्हि खणी आयो त वरी असीं हुन टॉपिक ते अची वियासीं। पाकिस्तान खे ॾिसूं था असांखे ॾुख थो थिए त पाकिस्तान जी पॉलिसी आहे उहा बि क्रिकेट बोर्ड जी असांजे जेके रीजन्स लाइ, जेके असांजो कराची खां अलावा बक़ाया जेको सिंध आहे उन्हनि जे लाइ मज़े वारी न आहे। सवेर एसएम नदीम साहिबु चयो पिए पाकिस्तान वुमेन क्रिकेट टीम, त मां ओॾीमहिल चवण ते चाहियो त मुंहिंजो पाकिस्तान वुमेन क्रिकेट टीम न चओ लाहौर और कराची वुमेन क्रिकेट टीम, छो त वुमेन टीम तव्हां खणो अधु छोकिरियूं कराची अधु लाहौर जूं। मतिलबु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी पॉलिसी ॿिनि शहरनि ताईं महदूद आहे, बट ठीकु आहे मोस्टली लाहौर, उनखां पोइ लाचार कराची, छो त कराची एॾो वॾो शहर आहे जो हुन प्रेशर बिल्ड थिए थो, अदरवाइज़ न त हुनजो वस मुंहिंजे सभु लाहौर जा खेॾाइनि। सो इहा पोज़ीशन वुमेन क्रिकेट जी आहे। ऐं बाक़ी अचूं था मेन क्रिकेट ते त असांजे रांदीगरनि जी मालिकी न आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त PSL थियो, PSL में असांजा अगरि काउंट कजे हैदराबाद रीजन ऐं लाड़काना रीजन मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजा 3 प्लेयर सिलेक्ट थिया। हिकिड़ो ज़ाहिद महमूद थियो, हिकिड़ो पंहिंजो शाहनवाज़ ॾहाणी थियो, टियों असांजो मोहम्मद हसनैन हैदराबाद वारो थियो। असांजो मोस्ट जेको सक्सेसफुल बैट्समैन जेको PSL जी हिस्ट्री हो शर्जील ख़ान, उनखे बि सिलेक्ट न कयो वियो। माना तव्हां हुनजे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी मेंटेलिटी, हिकिड़ा चवंदा यार फ्रेंचाइज़ मुंतखिब न कयो, न पर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी पॉलिसी हूंदी आहे। सो उनखे बि सो असां हेॾे माना सम्झो त असांजे घणियूं डिस्ट्रिक्टूं आहिनि, कराची खां अलावा बक़ायापुर घणियूं डिस्ट्रिक्ट आहिनि, 29 ज़िलनि में 50-60 शहर त हूंदा। 50-60 शहरनि मां तव्हांखे सिर्फ़ु 3 रांदीगर था मिलनि, ऐं 3 रांदीगर था कयो छा। ॾिसो ज़ाहिद महमूद खे हिननि अर्ली PSL न खेॾायो, उनखां पोइ जंहिंमहिल हारायूं पिए त पोइ हिकिड़ो मैच में चांस ॾिनो, पोइ हुन में परफॉर्म अहिड़ो कयो जो वरी हुनखे टीम ॿाहिरि न कढी सघिया। टीम त ॿाहिरि थी पर एंड ताईं खेॾियो। हसनैन खे 1-2 मैच खेॾाए ॿाहिरि, ॾहाणी खे 1-2 मैच खेॾाए ॿाहिरि। इवन तासुब जी इंतिहा इहा आहे त ॾहाणी कॉन्टेक्ट वारो प्लेयर आहे, जेको पाकिस्तान जे जेके कॉन्टेक्ट प्लेयर्स में मौजूदु आहे, उनजे बावजूदु हुनखे कैंप में न वठी विया, जेका फिटनेस कैंप थियो जेको हुनजो काकोल अकेडमी में, इहा हालत आहे। तव्हां ठीकु आहे तव्हां हिकिड़ो कॉन्टेक्ट में न हुजे, असीं चऊं ठीकु आहे ज़ाहिद महमूद कॉन्टेक्ट में कोन हो, हालांकि ज़ाहिद महमूद परफॉर्मर हो, ऐं शाहनवाज़ ॾहाणी जी परफॉर्मेंस छा हुई हिन सीज़न में, काइज़म ट्रॉफी फाइनल में बि ज़बरदस्त बॉलिंग कई, वनडे कप जे फाइनल में ज़बरदस्त बॉलिंग कई, डिपार्टमेंटल जे फाइनल में जो बि इवेंट हो डोमेस्टिक के सभिनी फाइनल में ज़बरदस्त बॉलिंग कई, 1-2 में मैन ऑफ द मैच बि थियो। सिर्फ़ु PSL जा 1-2 मैच में छा हिकिड़ी में एक्सपेंसिव थी वियो, उनखां PSL बि कोन खेॾायूं ऐं कैंप खां ॿाहिरि। ऐं वाह रियाज़ त सफ़ा हिकिड़ो तासुब वारो माण्हू आहे, जंहिं मतिलबु चयो त डिसिप्लिन सही न आहे। छा डिसिप्लिन सही न आहे त हू फिटनेस ते ध्यानु नथो ॾिए, बॉलिंग नथो करे, त पोइ हिकिड़ो अगरि फिटनेस ते ध्यानु नथो ॾिए, बॉलिंग नथो करे, त पोइ बेस्ट बॉलर कीअं थियो। 3-4 ऐं जंहिंमहिल तव्हां चओ था शर्जील ख़ान खे तव्हां छो नथा खेॾायो, साईं मोटो आहे, थुल्हो आहे, वरी होॾां अचो मुइन आज़म ख़ान, बाबा उन लाइ पॉलिसी चेंज, मुइन ख़ान जो पुटु आहे। मतिलबु तव्हां असांजे प्लेयर वरी उहा ई शख़्सियत खे तव्हां चूंड कयो था। तव्हां सही था चओ, तव्हां सुठा तजुज़िया निगार आहियो स्पोर्ट्स जी दुनिया जे अंदरि। जेकर ॾिसिजे या ख़ासि तौर ते जेकॾहिं क्रिकेट जी ॻाल्हि कजे त जुनैद खे इलाही सुठी नॉलेज आहे, तव्हां सुठो वक़्तु ॾिनो आहे। तव्हां जेका लिस्ट ॿुधाई आहे पंहिंजे फेवरेट प्लेयर्स जी, तमामु बहितरीनु तव्हांजी सिलेक्शन। SM नदीम साहिब जी तरफ़ हलंदासीं ऐं तव्हां खां बि पुछणु चाहींदासीं आपके फेवरेट प्लेयर्स। वेस्ट इंडीज़ का तो नहीं है? नहीं, मेरा फेवरेट प्लेयर जो है वो क्रिकेट से हटके ही है। जी जी। मैराडोना जो अर्जेंटाइन से उनका ताल्लुक है। सदी के बेहतरीन प्लेयर्स में से एक प्लेयर था। अब आप फुटबॉल पूरी दुनिया में जो सबसे ज़्यादा खेला जाता है वो फुटबॉल ही खेला जाता है। सही बात। तो मैं फुटबॉल भी खेलता रहा हूँ, यूनिवर्सिटी की मैंने 5 साल कप्तानी की फुटबॉल के अंदर। तो मैराडोना
जो उससे पहले एक थे पीले, वो ब्राज़ील से ताल्लुक़ है, और आजकल के दौर में रोनाल्डो और मेसी। अब रोनाल्डो की जो सालाना आमदनी है वो आप इमेजिन कर सकते हैं कि कितनी होगी, 173 मिलियन पाउंड, ठीक है ना, वो लेते हैं। यानी कि हम तो सोच ही सकते हैं कि इतना पैसा जो उनको मिलता होगा, वो एक साल की आमदनी है। उसके बाद जो नेमार है ब्राज़ील से ताल्लुक़ है, वो 86 मिलियन पाउंड लेते हैं। फिर दूसरे एम्बाबे हैं, बेंजेमा है। मतलब स्पोर्ट्स एक इंडस्ट्री बन गई। हमने जो इतनी बात की, जुनैद भाई ने बताया आपको कि इंडिया ने ये किया, उन्होंने जो ना लीग सिस्टम कर दिया। हमारे यहाँ पाकिस्तान में ऐसा कोई नहीं है। लॉन टेनिस की वो करवाते हैं, हॉकी की वो करवा रहे हैं, ठीक है, उसके अलावा कबड्डी की वो करवा रहे हैं, रेसलिंग की वो करवा रहे हैं। अच्छा, हालांकि इंडिया के अंदर अभी भी लोग जो है वो 7 करोड़ लोग जो है वो बगैर खाना खाए सोते हैं, ठीक है। और जो उनका हाई प्रोफाइल लेवल पे अगर आप चले जाएं तो आप देखें कि आईटी के अंदर वो कहाँ पर हैं। रिचेस्ट जो पीपल हैं वो इंडिया से ताल्लुक रखते हैं। मोस्ट बिलियनर्स का भी मेरे ख्याल में लिस्ट इंडिया के पास चली गई। जी बिल्कुल, हाँ। तो वो कहने का मकसद ये है कि वो अच्छा, उन जा काफ़ी सारा रीज़न्स आहिनि। ईंदड़ कंहिं प्रोग्राम में असां इन्हनि रीज़न्स ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ऐं यकीनन आम माण्हू जंहिंमें क़ाबिलियत आहे, जेको सुठे तरीक़े सां पंहिंजी अर्निंग करे सघे थो। ॾिसो अज़मत, तव्हां नज़रियाती इख़्तिलाफ़ कंहिंसां बि रखी सघो था, पर कंहिंजे टैलेंट सां तव्हां इनकार नथा करे सघो। भले तव्हांजो उहो दुश्मन तव्हांजे साम्हूं छो न हुजे, जेकॾहिं उहो टैलेंटेड आहे त तव्हांखे उनजे टैलेंट सां को बि हसद त परे जी ॻाल्हि आहे, पर उन सां तव्हां इनकार नथा करे सघो। हाँ, नज़रियाती जेको इख़्तिलाफ़ आहे उहो हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे, उहा हिकु अलॻि शइ आहे। अच्छा, टैलेंट को रोक नहीं सकते, बिल्कुलु रोक नहीं सकते। अच्छा, असां वाइंड अप ते अज़मत वेंदासीं, असां मैसेज वठंदासीं असांजे महिमाननि खां। पहिरीं मैसेज तव्हां खां वठंदासीं। असम नदीम साहब, छा मैसेज आहे तव्हांजो असांजे लाइ, असांजे तमामु नाज़रीन जे लाइ? बस मेरे लिए यंगस्टर्स के लिए यही मैसेज है कि आपने नामासाइद हालात हों, जैसे भी हों, आपके अंदर लगन होनी चाहिए पा लेने की, तो इंशाल्लाह आप कुछ ना कुछ पा लेंगे। और उसकी मिसाल हम लोग आपके सामने बैठे हुए कि हमारे लिए भी हालात इतने कोई मकसद बेस्ट नहीं थे, अच्छे थे, ठीक थे, पर हमने खुद से स्ट्रगल की लाइफ के अंदर, ठीक है ना। तो वो सारी चीज़ें हमने हासिल की, एजुकेशन भी की, ठीक है, कमीशन का एग्ज़ाम भी पास किया। ये सारी चीज़ें जो है, और सिर्फ ये कि मेहनत पर फोकस करें। बाकी वक्ती चीज़ें हैं, क्योंकि वो पर्ची सिफारिश होता है। वो आपने बात की ना, टैलेंट को कोई रोक नहीं सकता, वो पानी की तरह कहीं ना कहीं से निकल जाएगा। बिल्कुल बिल्कुल सही बात है। जुनैद भाई, तव्हां न ईंदासीं। मुंहिंजो मैसेज इहो आहे त असां घणी मतिलबु अगरि एज ए सिंधी क़ौम असां घणे में घणो असां रोऊं था त अफ़सोस था करियूं त असां सां ज़्यादती आहे, असां सां ज़ुल्म आहे। बिजाए इन रोअण जे ज़्यादती करण जे तव्हां जंहिं बि फील्ड में उन में तव्हां कमु कयो। उन में ॾिसो अॼुकल्ह जेको सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे न, उहो तव्हांजी अॻु में त इहो हूंदो न, मेन स्ट्रीम मीडिया ते हर माण्हू नथो अची सघे। सोशल मीडिया अहिड़ी शइ आहे जेका तव्हां पंहिंजो इज़हार ख़्यालु करे सघो था। त तव्हां जंहिं बि फील्ड में आहियो उते कमु कयो, पूरी दुनिया ॾिसंदी। ऐं तव्हां बिजाए इन जे पंहिंजे पाण घटि सम्झण जे ॿियनि खे, तव्हां कोशिशि कयो त असांजी क़ौम मथे अचे ऐं जेका असां महिनत कयूं पिया उनजो असांखे रिज़ल्ट मिले। तमामु ख़ूबसूरत, तमामु बहितरीनु मैसेज आहे ताहिरा। ऐं तव्हांखे ख़बर आहे त पाण रोज़ कंहिं न कंहिं खे यादि कंदा आहियूं, शख़्सियत खे जिन जो विछोड़ो हूंदो आहे या सालगिरह हूंदी आहे। सो तकड़ में मां उहे ॿुधाए वञा, तमामु वॾो मज़ा जो नालो ऐं तमामु ख़ूबसूरत कमु उन्हनि जो, सॼी दुनिया में उन्हनि पंहिंजो नालो ठाहियो। मज़ाहिया ड्रामनि में, मज़ा में उमर शरीफ़ साहब, 69वीं सालगिरह आहे। 200 खां वधीक स्टेज ड्रामा, फिल्मुनि में, ड्रामनि में, स्टेज ड्रामनि में केतिरो हुननि कमु कयो ऐं केतिरा ई अवार्ड माणिया। ऐं अलाह सां उन्हनि खे गरी करे रहमत करे, दर्जात बुलंद करे। अॼु उन्हनि जी सालगिरह आहे। ज़रूरु उनजा मदाह जेको आहे अॼु कराची ऐं उन मुख़्तलिफ़ शहरनि में, कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में हू मल्हाई वेंदी। अहिड़ी रीति रागी बशीर अहमद, तव्हां गानो ज़रूरु ॿुधो हूंदो, हम चले छोड़ कर तेरी महफ़िल, तमामु मशहूरु गानो आहे इहो। ऐं जेके सीनियर दोस्त आहिनि जिन खे पाण चवंदा आहियूं पोड़ा पोड़ा, उन्हनि खे अॼु यादि हूंदो उहो। सो उन्हनि जे अॼु विछोड़े जो ॾींहुं आहे, 10 साल थी विया आहिनि अॼोके ॾींहं ते उहो असांखां विछड़ी विया हुआ। उन्हनि जो बि तमामु वॾो कमु ऐं केतिरा ई गाना जेका उन्हनि जा फिल्मुनि में हलिया ऐं केतिरा ई उन्हनि जा गाना मशहूरु था। उहे पाण बि शाइर हुआ, उन्हनि गज़ल लिखिया ऐं उन्हनि जी गज़लुनि ते जेको आहे वहीद मुराद ऐं ॿियनि केतिरनि ई अदाकारनि उन्हनि जेको आहे मॉडलिंग कई, उहे गाना उहे उन्हनि जे हुन ते फिल्माया विया। अहिड़ी रीति अदाकारी जो तमामु वॾो नालो मोहम्मद अली, अॼु उन जो योम पैदाइश आहे। उन 277 फिल्मुनि में कमु कयो। ज़ेबा ऐं मोहम्मद अली सां, ज़ेबा ऐं मोहम्मद अली ॿिन्ही गॾिजी 70 फिल्मूं रुॻो उन्हनि ॿिन्ही गॾिजी ठाहियूं हुयूं। अच्छा। सो
तमामु वॾो नालो आहे पाकिस्तानी फिल्म बिल्कुलु, इंडस्ट्री जी, जो जी। मोहम्मद अली उनजे अॼु योम पैदाइश जो ॾींहुं आहे, अॼु उनजो जनमु ॾींहुं आहे ऐं उनखे जनमु ॾींहं जूं वाधायूं हुजनि, अलाह वाधायूं साईं उनखे हुजनि, करे रहमत करे, जेको कमु करे विया आहिनि ज़ाहिर आहे उहो सदियुनि ताईं यादि रहंदो। बिल्कुलु ज़ाहिर आहे। बिल्कुलु बिल्कुलु Over to you. असां यस नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। कचहरी जो सिलसिलो ॾाढो ज़बरदस्त हलियो। असां दुआउनि खां शुरू कयो ऐं आख़िर में वेंदे वेंदे उन्हनि शख़्सियात खे यादि कयो जिन जी सालगिरह आहे या जिन जे विछोड़े जो ॾींहुं आहे। हींअर मूंखे मुंहिंजे मेज़बान साथी खे आयल मौज़ूज़ महिमाननि खे समूरनि टीम जे मेंबर्स खे असांजे साथियुनि खे ॾींदो इजाज़त, पंहिंजे दुआउनि में रखंदो यादि। वरी इंशाअल्लाह सूमर ते गॾु हूंदासीं। जाथे पेर ताॾे ख़ैर अलाह वाही।